बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह तबारक व तआला जे नाले सां जेको वॾो रहमान आहे, रहीम आहे ऐं हर शइ ते हू कुदरत रखंदड़ आहे। अस्सलामु अलैकुम तमामु नाज़रीन। ऐं मुंहिंजी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो अज़मत रमज़ान में ऐं सभिनीनि खे दिलि जी गहराई सां मां भलीकार चवां थी। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ ॾेह सारे ॾई न पचारे मिढ़निया महिरबान घणो। उहो रबी आहे जेको ॾई पचारींदो कोन आहे। इंसान जिते बि हुजे, अव्हांजे सर्किल में जेतिरा बि माण्हू हुजनि, कंहिंखां बि कॾहिं बि का अहिड़ी जेकॾहिं ज़िंदगी में घड़ी अची वञे थी, अव्हां जेकॾहिं कंहिंजे अॻियां हथु टंगियो था त उहो इंसानु कंहिं न कंहिं मोड़ ते अव्हांखे चवंदो आहे। जेकॾहिं चए कोन थो त हुनजूं नज़रूं अव्हां सां ॻाल्हाईंदियूं आहिनि, हुनजो रवैयो अव्हां सां ॻाल्हाईंदो आहे। पर परवरदिगार जी उहा ज़ात आहे जेको ॾई पोइ कॾहिं पचारींदो कोन आहे। असां जेकॾहिं थोरो काथो लॻायूं, थोरो जेकॾहिं सोचूं त असां पंहिंजी ज़िंदगी जी तमामु मुश्किलुनि में जिथे जिथे बि असां फासंदा आहियूं त यकीननि उहा रब जी ज़ात ई हूंदी आहे जेका असांखे उन्हनि तमामु शयुनि मां, उन्हनि तमामु ॾुखियाईनि मां कढी रही हूंदी आहे। असां किथे बि मौजूदु हुजूं, असां ताईं रिज़्क पहुचंदो आहे। थोरो आस पास नज़र फेराइजे त पखी पखण तमामु मख़लूक जेका असांखे नज़र ईंदी आहे, उनखे रब पाक ई हूंदो आहे जेको रिज़्क पहुचाए रहियो हूंदो आहे। जॾहिं उहे पखी सुबुह जो उथी उहा चूं चूं जेका असां ॿुधंदा आहियूं, उन में अलाह जो ज़िक्र हूंदो आहे। यकीननि उहो ज़िक्र जॾहिं उन चूं चूं में असां ॿुधंदा आहियूं, उहो आवाज़ु जेको असांजे कननि ताईं पहुचंदो आहे, उहो बि असांखे किथे न किथे राहत पहुचाए रहियो हूंदो आहे। त माना नेचर सां इंसानु ॾाढो कनेक्ट आहे। जिथे बि मौजूदु आहियूं असांखे रिज़्क पहुचे पियो, पर उहो रिज़्क पहुचाइण वारी जेका ज़ात आहे उहा रब करीम जी आहे। उहो अलाह आहे, उहो बेनियाज़ आहे, उहो सभिनीनि खे ॾींदड़ आहे ऐं हर मख़लूक खे उहो ई यकीननि रिज़्क पहुचाए थो। ॿी ॻाल्हि त असां इन ई रिज़्क जे पोयां दुनिया में जेके बि तमामु मामलात थियनि था, किथे न किथे इन रिज़्क जे पोयां पंहिंजा रिश्ता बि इंसानु छॾींदो आहे। उन्हनि सां ई इंसानु धोखो कंदो आहे, उन्हनि सां ई कूड़ पियो ॻाल्हाईंदो आहे। ऐं जेके तमामु मामलात हूंदा आहिनि, उन में जॾहिं बि हेर फेर थींदी आहे त किथे न किथे उनजो तालुक़ु असांजे पेट सां हूंदो आहे। इहा जेका पेट जी जंग हूंदी आहे, इहा ॾाढी ख़तरनाक हूंदी आहे। इन में असांखे ख़बर कोन पवंदी आहे, किथे असांजो ईमान छॾिजी वञे पियो। अलाह तबारक व तआला पाण सभिनीनि खे ईमान ते क़ाइमु रखे, असांजी ज़िंदगी ईमान ते हुजे ऐं आख़िरी साह जेको हुजे उहो असांजो ईमान ते हुजे, कलमो असां सभिनीनि खे नसीबु थिए। ऐं इहा यकीननि हर मुस्लमान जी इहा ख़्वाहिश हूंदी ऐं हर मुस्लमान जी इहा जेका ख़्वाहिश आहे, उनखे जेकॾहिं थोरो उन ते सोचिजे त पोइ जेको रोज़ी ऐं रिज़्क जो ज़िमो आहे उहो यकीननि अलाह जो आहे। त पोइ इंसानु थोरो मुतमइन थी वेंदो आहे, उहो सब्र में अची वेंदो आहे। इन मां साबिरीन, अलाह तबारक व तआला पाण सभिनीनि खे हमेशह सब्र में रखे ऐं असां इन जंग में जेको आहे सो किथे बि पंहिंजो पाण खे एतिरो हल्कान न करे छॾियूं जो असां उन्हनि तमामु मामलात में पोइ वरी इंसानु जेको आहे न किथे यकीननि उहो थकिजी पवंदो आहे। ऐं उन थकिजण में बि मां सम्झां थी त अलाह पाक जो इंसान खे शुक्र अदा करणु खपे। नाज़रीन, अॼु जा जेके टॉपिक्स आहिनि मुंहिंजे ज़हन में, अॼु असां ॻाल्हाईंदासीं माप तौर जे हवाले सां। माप तौर जो जेको मामिलो हूंदो आहे, पाण ॾिसंदा आहियूं असां वटि जॾहिं एनालाइसिस थींदी आहे ईयरली, जेके गुदाम हूंदा आहिनि या तमामु शयूं जेके असां वटि उहे एजेंडा में साम्हूं ईंदियूं आहिनि, लिस्ट में साम्हूं ईंदियूं आहिनि, त असांखे ख़बर पवंदी आहे त किथे किथे नुक़सानात थिया आहिनि। उहे छाकाणि त इहे सभु नुक़सान उन ज़ख़ीरा अंदोज़ी जे करे थींदा आहिनि। त उन ते अॼु जे प्रोग्राम में पाण ॻाल्हाईंदासीं। उन खां अलावा पाण सच ते ॻाल्हाईंदासीं, सच केतिरो ज़रूरी आहे, कूड़ बाबति पाण अॼु पंहिंजे प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। उन खां अलावा माप तौर जे हवाले सां पाण पंहिंजे प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। मां चाहींदसि त मुंहिंजे इन्हनि तमामु टॉपिक्स सां गॾोगॾु, सवालनि सां गॾोगॾु अव्हांखे बि प्रोग्राम में शामिलु करे सघां ऐं तव्हां प्रोग्राम में कीअं शामिलु थी सघो था। थ्रू दी लाइव कॉल तव्हां प्रोग्राम में शामिलु थी सघो था। स्क्रीन ते हेठि ॾिनल नंबर हले पियो, उनखे ज़रूरु डायल कजो ऐं प्रोग्राम में शामिलु थिजो। मां चाहींदसि त तव्हांजा बि सवालात मां पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु करे सघां। हीअ जेको डिस्कशन हूंदो आहे, इनखे अव्हांजे सवालात सां बि मां अॻियां वधाए सघां। सुहिणी गुफ़्तगू करण जे लाइ मुंहिंजे प्रोग्राम में माशाअल्लाह सां जनाब अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब मौजूदु आहिनि। अॼु टियों रोज़ो आहे ऐं पहिरें रोज़े खां पाण माशाअल्लाह असांजी हिन ट्रांसमिशन में असांजो साथ निभाए रहिया आहिनि। उमेदु करियूं था इंशाअल्लाह होपफुली त जेतिरा बि प्रोग्राम्स लाइव अव्हां ताईं पहुचंदा आहिनि ट्रांसमिशन जे थ्रू में अल्लामा साहब असां सां गॾु हूंदा। अल्लामा साहब तव्हांखे दिलि जी गहराई सां मां भलीकार चवां थी अज़मत रमज़ान में। ऐं ॿियो नंबर ते माशाअल्लाह ॾाढो सुठो आवाज़ु अथसि, अब्दुल रहमान मूंसां गॾु मौजूदु आहे। अब्दुल रहमान खे मां भलीकार चवां थी अज़मत रमज़ान में। कीअं आहियो? त ठीकु आहियो? माशाअल्लाह जी अब्दुल रहमान जो आवाज़ु उहो बि मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे। ऐं अब्दुल रहमान जिथे बि परफॉर्म कंदो आहे त पोइ पंहिंजे सोशल अकाउंट ते बि माशाअल्लाह सां उहे वीडियोज़ रखंदो रहंदो आहे। अब्बास अली कादरी भाउ मुंहिंजे प्रोग्राम में मौजूदु आहे, तव्हांखे बि मां भलीकार चवां थी अज़मत रमज़ान में। अब्बास जो बि आवाज़ु माशाअल्लाह सां ॾाढो सुठो अथसि। ऐं उनखां अलावा
मुझे प्रोग्राम में रहमत अली मौजूद है। रहमत के भी मैं वेलकम चवां थी अज़मत रमज़ान प्रोग्राम में। अलामा साहब जेकॾहिं तिलावत क़ुरान करीम सां प्रोग्राम जो स्टार्ट वठिजे त ॾाढो सुठो रहंदो। सो जी प्लीज़ तव्हां बिस्मिल्लाह करियो। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराका मा लैलतुल क़द्र। लैलतुल क़द्रि खैरुम मिन अल्फि शहर तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूहु फ़ीहा बिइज़्नि रब्बिहिम मिन कुल्लि अम्रिन सलाम हिया हत्ता मत्लइल फज्र। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। आमीन आमीन। हम्द बारी ताला जी तरफ़ असां अॻियां वधंदासीं। अब्दुर रहमान मौजूद है अज़मत रमज़ान में। सो हमद असां चाहींदासीं त अब्दुर रहमान तव्हां पढ़ो। बिस्मिल्लाह कयो। सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। ओ बाज भरिया रब बानन ते, ओ बाज भरिया रब बानन ते, तुंहिंजी कावड़ की अठही सगंदी ओ करीम सां जी हिया चमड़ी हिक चिण गबी कान सही सगंदी ओ बाज भरिया रब बानन ते। तुंहिंजी दोज़ख वारी बाह गनाहिन बाह पिया है पनाह गुरी। तुंहिंजी दोज़ख वारी बाह गनाहिन बाह पिया है पनाह गुरी। तपो कहिड़ी तरह तुंहिंजी दोज़ख में इंसान जी ज़ात रही सगंदी ओ बाज भरिया रब बानन ते, ओ बाज भरिया रब बानन ते। हेड़ियूं तस्वीरों तैयार करे ऐं बेपरवाह छो साड़ी दे। हेड़ियूं तस्वीरों तैयार करे ऐं बेपरवाह छो साड़ी दे।
मुजरिम जे मथां साड़ण जी सज़ा जे तू लाही ते त लही सघंदी ओ बाजबरा रब बानन ते ओ बाजबरा रब बानन ते हाय हाय हाजी गुलाम नबी मैसर छा त शेर लिखियो आहे मौला तू बुझी मोहम्मद भी हुजे असा पोए भी निंदड़ का थी निकरो मौला तू बुझी मोहम्मद भी हुजे असा पोए भी निंदड़ का थी निकरो बकरी महुजन कैदीब हुजो तोखे गाल बणी त नहीं सगंदी ओ बाजबरा रब बानन ते तुझी कावड़ की ठही सगंदी ओ करीम असां जी हिय चमड़ी हिक चिण कभी कान सही सगंदी ओ बाजबरा रब बानन ते तोड़े बे हजरत बदनाम आया तब तुझे नबिया जो गुलाम आया तोड़े बे हजरत बदनाम आया तब तुझे नबिया जो गुलाम आया दिल बेडो यार रहे न रहे दिल यार डहू न रही सगंदी ओ बाजबरा रब बानन ते ओ बाजबरा रब बानन ते सुभान अल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह अब्दुर्रहमान सुठो आवाज़ तव्हां जो माशाअल्लाह सां ॾाढो सुठे अंदाज़ में तव्हां निभायो आहे असां वधंदासीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक जी तरफ़ अज़मत रमज़ान में भरपूर सहकार नाज़रीन मौजूद है नेल्सन पेंट्स जो नेल्सन पेंट्स वारनि जो चवण है त रंग ज़िंदगी जो ज़िंदगी जा रंग यकीनन हसीन थींदा आहिनि ख़ूबसूरत थींदा आहिनि हर इंसान चाहींदो आहे त असां पंहिंजे घर के खूबसूरत बणायूं सुठो बणायूं त उनमें नेल्सन अवां जो सुठो साथ दिए थो नेल्सन पेंट्स आला मयार जो नेशनल पेंट ब्रांड है गॾो गॾु भरपूर सहकार मौजूद है वाइटल टी जो वाइटल पियो ज़िंदगी जियो नंढो ब्रेक है उन खां पोइ अज़मत रमज़ान के पाण कंटिन्यू कयूं था ॾिसंदा रहो अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम अज़मत रमज़ान नाज़रीन सभी ॾिसंदड़नि खे मां भलीकार चवां थी अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम अज़मत रमज़ान में हीअ अज़मत रमज़ान माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन हूंदी आहे जेका पूरो महीनो अव्हां ताईं माशाअल्लाह सां लाइव पहुचाई वेंदी आहे अॼु टियों रोज़ो आहे रोज़ा माशाअल्लाह सां अव्हां सभिनीनि जा ॾाढो सुठे अंदाज़ में गुज़री रहिया आहिनि मौसम सुठी हूंदी आहे त यकीनन रोज़ा बेहद ख़ूबसूरत गुज़रंदा आहिनि पर इबादत जो मौसम जो जेकॾहिं थोरो कनेक्शन ॾिसिजे उहा कनेक्टिविटी ॾिसिजे त मौसम हर इंसान जे मिज़ाज ते त हूअं ई असरु कंदी आहे पर जॾहिं तव्हां इबादतूं करे रहिया हूंदा आहियो स्पेशली रमज़ान जो महीनो आहे बहार जी मुंद जेकॾहिं आहे त हुन में इबादतूं ॾाढियूं सुहिणे अंदाज़ में ॾाढी सुठे तरीक़े सां थी रहियूं हूंदियूं आहिनि फजर जो जॾहिं उथूं था त हिकिड़ो पंहिंजो समाउ हूंदो आहे घरनि जो हिकिड़ो पंहिंजो हर कंहिंजो सेटअप हूंदो ज़ाहिरी ॻाल्हि आहे फजर जे टाइम ते उथी सहरी ते सभु गॾु वेहनि उन खां पोइ वरी पाण सभु हर को इबादत में मशगूल थियो वञे उन खां पोइ ॾींहं जो जेको स्टार्टअप थिए थो थोरो आराम कंदा आहियूं आराम सां माना ॾींहुं ॾाढो लाइट आराम सां गुज़री रहियो हूंदो आहे कल्ह ॾिठमि पए त कल्ह जे ॾींहुं खां अॼु जो जेको ॾींहुं आहे 5 डिग्री कूलर कल्ह उन में आयो मोबाइल में मथां खां नोटिफिकेशन आयो त मुंहिंजो माह रमज़ान माशाअल्लाह सां अञा ख़ूबसूरत अंदाज़ में पाण सभिनीनि जो गुज़रंदो जेकॾहिं मौसम ईअं ई सुठी हलंदी त हूअं बि चयो वञे थो त जॾहिं रोज़ा माह रमज़ान जो महीनो तमामु सख़्तु गर्मियुनि में हूंदो आहे त उहो जेको तमामु शिदत में असां गर्मी खे बर्दाश्त करे रहिया हूंदा आहियूं
उहा तमामु गरम ॾींहं हूंदा आहिनि त अलाह तबारक व ताला खे उहे रोज़ा तमामु घणा पसंदि आहिनि। पर सर्दीअ में वरी जॾहिं तमामु घणो सीउ हूंदो आहे, हींअर त ख़ैर नॉर्मल सुठी मौसम आहे, उन में वरी निमाज़ जॾहिं स्किप कोन कंदा आहियूं ऐं ख़्यालु कोन कंदा आहियूं पाणी थधो आहे, जीअं आहे पाण वज़ू करे अची नमाज़ ते अची वेंदा आहियूं त अलाह तबारक व ताला खे उहा इंसान जी उहा जेका नंढी कोशिशि हूंदी आहे उहा बि तमामु घणी पसंदि ईंदी आहे। सो चवण जो मक़सदु त सख़्ती इंसान खे थोरो स्ट्रॉन्ग बि बणाईंदी आहे। जेकॾहिं ज़िंदगी में को ॾुखियो ॾींहुं न अचे त पोइ असां उन चैलेंज खे जेकॾहिं फेस नथा करियूं त पोइ असां स्ट्रॉन्ग कोन था थी सघूं। सो मौसम जो जेको बदिलाव आहे यकीनन पाण सभिनीनि खे उन में एडजस्ट बि थियणो आहे। पर हीउ बहरहाल जेको माह रमज़ान जो महीनो आहे, हीअ जेके रोज़ा आहिनि पाण सभिनीनि खे यकीनन उहो सुरूर पहुचाए रहिया आहिनि, इबादतूं ॾाढो सुरूर पहुचाए रहियूं आहिनि। ऐं अलाह तबारक व ताला खां दुआ आहे त रब पाक पाण सभिनीनि खे सुठी इबादत करण जो हीउ जेको मौक़ो ॾिनो आहे त असां सुठे तरीक़े सां इहा इबादत करे सघूं ऐं सुठे तरीक़े सां इहो सुरूर माणे सघूं। अच्छा जी, अज़मत रमज़ान माह रमज़ान जी इहा स्पेशल ट्रांसमिशन जेका अवां ताईं लाइव पहुचाई वञे पई, इन सां भरपूर सहकार मौजूदु आहे। नेल्सन पैंट्स जो रंग ज़िंदगी जो नेल्सन पैंट जी ख़ुशूसियत हीअ आहे त हीअ पैंट अव्हांखे 25% एक्स्ट्रा कवरेज ॾींदो आहे, जंहिंसां तव्हां घटि पेंट जे मिक़दार में वधीक जाइ खे रंग करे सघंदा आहियो, पंहिंजे घर खे वधीक उन बजट में अची करे पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाए सघंदा आहियो। नाज़रीन, अज़मत रमज़ान सां भरपूर सहकार मौजूदु आहे वाइटल टी जो। वाइटल पीओ ज़िंदगी जियो। ऐं हीअ ख़ूबसूरत ट्रांसमिशन इन में हिकिड़ो क़दम अॻियां वधायूं था। अल्लामा ताहिरुल ताहिरी साहिब असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं डिस्कशन जी पाण शुरूआति करियूं था। कल्ह जो जेको डिस्कशन हुयो माशाअल्लाह सां ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में थियो, मां ताईं ॾाढो इंफॉर्मेटिव ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में हीअ प्रोग्राम पहुतो। असां कल्ह काफ़ी सारनि शयुनि खे डिस्कस कयो आहे। मां चाहींदसि त उन ई डिस्कशन खे अॼु असां अॻियां वधायूं। पहिरियों त अल्लामा साहिबु अव्हांजी शुक्रगुज़ार आहियां, अव्हां तशरीफ़ फरमा आहियो अज़मत रमज़ान में ऐं अव्हांजी प्रेज़ेंस माशाअल्लाह हिन मंच जे लाइ, हिन प्रोग्राम जे लाइ तमामु वैल्यूएबल पिणु आहे। अच्छा, कल्ह असां ॻाल्हायोसीं त दस्तरख़्वान जेको आहे सो लिमिटेड हुजणु खपे। उन खां पोइ मुंहिंजे ज़हन में इहो बि क्लिक थिए पियो त दस्तरख़्वान खे कुशादो कीअं बणाइजे, माना उनमें उहा बरकत कीअं हुजे, कीअं असां पंहिंजे दस्तरख़्वान खे कुशादो बणाए सघूं था। जी, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन, अम्मा बाद। अल्हम्दुलिल्लाह, माह सियाम जो पहिरियों अशरो हुन जी रहमतुनि सां बरकतुनि सां सभई मुस्लमान फैज़याब थियनि पिया ऐं उन रब्बे करीम जे उन मौसम जी थधाण खां बि फैज़याब थियनि पिया। अल्हम्दुलिल्लाह, इहो हिकिड़ो ख़ुशि आइन हिकिड़ो मरहलो आहे असांजे मथां। ईअं महसूसु पियो थिए त वाक़ई अल्लाह तबारक व ताला जी रहमत पंहिंजनि ॿारनि जे मथां बरसी रही आहे। दस्तरख़्वान जी कुशादगी जो जेसीं ताईं ताल्लुक़ु आहे, इंसान जेको दस्तरख़्वान रमज़ानुल मुबारक में कुशादो करे थो पंहिंजे अहलो अयाल जे लाइ, अल्लाह तबारक व ताला एतिरो ई उन जे रिज़्क़ में फ़राख़ी फ़रमाए थो। पर इन में असांखे सम्झणु खपे त कुशादगी ऐं इसराफ़ में फ़र्क़ु आहे। इसराफ़ यानी हद खां वधीक तजावुज़, यानी कि एतिरो असां ख़र्च कयूं जेको असांजे खाइण खां बि बची पवे, अध खां वधीक बची पवे, असां उनखे खाई न सघूं, उनखे चखी न सघूं ऐं उहो खाधो ज़ाया थियो, उनखे इसराफ़ चइबो आहे। ऐं इसराफ़ जे लाइ क़ुरान मजीद में मुमानियत आई आहे। जेको इसराफ़ करे थो उनखे शैतान जो भाउ करार ॾिनो वियो आहे। ऐं वुसअत दस्तरख़्वान खे असां कहिड़े अंदाज़ में ॾियूं, इन में ॿ शयूं आहिनि। हिकिड़ी त उहे जेके अल्लाह तबारक व ताला असांखे नेमतूं ॾिनियूं आहिनि, उन नेमतुनि खे मद्देनज़र रखंदे असां पंहिंजे अहलो अयाल जे लाइ उन दस्तरख़्वान में कुशादगी करियूं। जेके ताम असां पचायूं पिया उनखे वधीक सुठे नमूने पचायूं। अगरि अॻु में असांजे घर में 2 ताम पचंदा हुया, असां उन्हनि खे 3 ताईं खणी वञूं, 4 ताईं खणी वञूं, 5 ताईं खणी वञूं, पर उहो एतिरो लिमिट हुजे जेतिरो असां सभु घर जा भाती जेके दस्तरख़्वान ते वेठल आहिनि असां उनखे पूरो करे सघूं ऐं उनखे खाई सघूं। ऐं ॿियो, इन तरीक़े सां जेको असांजो दस्तरख़्वान आहे उन जी कुशादगी इन एतबार सां आहे त जेको खाधो उते मौजूदु आहे
उन मां थोरो थोरो खाधो असां कंहिं अलाह तबारक व ताला जी रज़ा जे लाइ पंहिंजे पाड़ेसीरी जेको ग़रीब आहे, जेको मुस्तहिक़ आहे, जेको मिसकीन आहे, जी हाँ, जेको जी हाँ। यतीम आहे, उन ताईं बि उहो पहुचायूं। सही। इहा बि दस्तरख़ान जी कुशादगी आहे। बेशक बेशक। दस्तरख़ान जी कुशादगी कीअं आहे त जॾहिं उहो खाधो जेको असांजे दस्तरख़ान ते पियल आहे असां उन मुस्तहिक़ ताईं पहुचायूं था, पाड़ेसीरी ताईं पहुचायूं था, मुस्लमान ताईं पहुचायूं था, उन जे दिलि मां असांजे लाइ दुआ निकिरे थी ऐं उहा क़बूलियत जे दर्जे ते पहुचे थी ऐं उन जे नतीजे में असांजे नेमतुनि में अलाह तबारक व ताला इज़ाफ़ो फरमाए थो, असांजे ख़ुशियुनि में इज़ाफ़ो फरमाए थो। ऐं ॿियो कुशादगी दस्तरख़ान जी इन सेंस में त जॾहिं असां दस्तरख़ान ते वेहूं था, कल्ह बि असां हिन ते कुझु ॻाल्हायोसीं, जॾहिं असां वेहूं था दस्तरख़ान ते सिर्फ़ु खाइणु मक़सूदु कोन्हे, सिर्फ़ु पेट खे भरणु मक़सूदु कोन्हे, बल्कि इहो मौक़ो अलाह तबारक व ताला असांखे अता फ़रमायो आहे पंहिंजे घर भातियुनि सां असां ख़ुशीअ जा जेके लम्हा आहिनि उहे असां उन्हनि सां सेलिब्रेट कयूं, उन्हनि जे दिलचस्पी वारियूं जेके ॻाल्हियूं आहिनि उन्हनि खां असां उहा पुछूं, जेका प्रोग्रेस इल्मी एतबार सां थी आहे, एजुकेशन जे एतबार सां थी आहे, असां उन ते डिस्कस करे सघूं, जेका इल्मी एतबार सां, रूहानी एतबार सां, जेका इबादत जे अख़्तियार करण जे एतबार सां, जेका असां जेको टारगेट अचीव कयो आहे माह सियाम में, रमज़ानुल मुबारक में, चाहे क़ुरान मजीद जी तिलावत जी सूरत में हुजे, तरावीह जी सूरत में हुजे, पंजगाना नमाज जी सूरत में हुजे, सदका ऐं ख़ैरात जी सूरत में हुजे, नेक नियती, ईमानदारी, दियानतदारी जी सूरत में हुजे, त जेके सुठियूं ॻाल्हियूं असां सिखियूं असां उन ते डिस्कस करे सघूं था। बल्कि हिकु रिवायत में अचे थो त दस्तरख़ान ते जेॾीमहिल खाधो खाइजे थो बिल्कुलु ख़ामोश रहणु इहो मजूसियुनि जो तरीक़ो आहे जेके बाहि जी पूॼा कंदा आहिनि। मुस्लमाननि जो तरीक़ो इहो आहे त जेॾीमहिल दस्तरख़ान ते वेहनि उन दस्तरख़ान ते सुठी ऐं सुहिणी गुफ़्तगू बि जारी हुजे, ज़िक्रुल्लाह बि जारी हुजे, इल्मी ॻाल्हि बि, तरबियती अंदाज़ बि उन ते मौजूदु हुजे, त इहो दस्तरख़ान जी हिकु एतबार सां ज़ाहिरी कुशादगी बि आहे, इल्मी ऐं रूहानी कुशादगी बि। माशाल्लाह जी माशाल्लाह, ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में ॾाढो समराइज़ करे ऐं सम्झायो आहे ऐं बयानु फरमायो आहे। अच्छा, मावरा ख़ान असां सां गॾु मौजूदु आहे, लाइव कॉलर असां सां गॾु मौजूदु आहिनि। मावरा ख़ान पाण नात ख़ान आहे, कराची मां असां सां गॾु कनेक्ट थी आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम मावरा। अस्सलाम वालेकुम मावरा, कैसी हैं आप? ठीक हैं? हेलो मावरा, अस्सलाम वालेकुम, कैसी हैं आप? ठीक हैं? जी जी सायरा, मैं ठीक, आप सुनाएं, आप कैसी हैं? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह, माह रमज़ान की बहुत बहुत मुबारक हो आपको। आपसे नातिया कलाम सुनना चाहूँगी मैं। जी, आपको भी बहुत बहुत मुबारक हो सायरा, बहुत शुक्रिया कि आपने मुझे जो है वो इस में नात पढ़ने के लिए मुझे याद रखा। और नहीं मावरा, मैं तो चाहूँगी कि किसी दिन आप आएँ, तशरीफ़ फरमाओ हमारे प्रोग्राम में। खैर फिलहाल आप कॉल पे कनेक्टेड हैं। तारीख नशरियात बहुत अच्छी होती हैं, बहुत प्यारी होती हैं, मैं देखती हूँ और बहुत अच्छा आप लोगों का जो है ना वो प्रोग्राम्स होते हैं, मोटिवेट करते हैं लोगों के सामने प्रोग्राम्स होते हैं। और मेरी दुआ है कि अल्लाह आप सबको बहुत कामयाबी दे सायरा। आमीन आमीन आमीन। मावरा, नातिया कलाम सुनना चाहूँगी मैं आपसे। जी जी जी, बिस्मिल्लाह करें। वो जिसके लिए महफिल कौनैन सजी है, फिरदौस बरी जिसके वसीले से बनी है, वो जिसके लिए महफिल कौनैन सजी है, फिरदौस बरी जिसके वसीले से बनी है, वो हाशमी मक्के मदनी और अरबी है, वो मेरा नबी मेरा नबी मेरा नबी है, वो मेरा नबी मेरा नबी मेरा नबी है, वो मेरा नबी है, वो मेरा नबी है, वो मेरा नबी है, वो मेरा नबी है। अल्लाह का फरमान लम नशरह लका सदरा, मंसूब है जिससे वरफाना लका जिक्रा। अल्लाह का फरमान अलम नशरह लका सदरा,
मंसूब है जिसे फरफाना लका जिक्र उस जात का, जिस जात का कुरान में भी जिक्र जली है, वो मेरा नबी मेरा नबी मेरा नबी है, वो मेरा नबी मेरा नबी मेरा नबी है, हाँ हाँ मेरा नबी है, वो मेरा नबी है। माशाल्लाह माशाल्लाह मावरा, बहुत खूबसूरत आपकी आवाज़। अल्लाह आपको जज़ाए खैर दे। असां व्यूवर्स वधण चाहींदासीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक की तरफ़। माह रमज़ान जी ने स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान सां भरपूर सहकार मौजूदु आहे नेल्सन पेंट्स जो रंग ज़िंदगी जो, ऐं उन सां गॾो गॾु भरपूर सहकार मौजूदु आहे वाइटल टी जो, वाइटल पियो ज़िंदगी जो। शॉर्ट कमर्शियल ब्रेक आहे, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। व्यूवर्स सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार चवां थी अज़मत रमज़ान में, जंहिंसां भरपूर सहकार नेल्सन पेंट्स जो मौजूदु आहे रंग ज़िंदगी जो, ऐं सहकार मौजूदु आहे वाइटल टी जो, वाइटल पियो ज़िंदगी जो। अच्छा, माह रमज़ान जो जेको महीनो आहे उन में तव्हां मे बि नोटिस कयो हुजे या जे घर में बि इन तरह जा फंक्शन्स थिया हुजनि त माह रमज़ान जॾहिं अचण वारो हूंदो आहे त जल्दी जल्दी पाण तमामु शयुनि खे वाइंड अप कंदा आहियूं। कुझु डिसाइडेड फंक्शन्स हूंदा आहिनि शादीअ जा जिन खे वाइंड अप करिणो हूंदो आहे, या माह रमज़ान खां पोइ कुझु प्लानिंग्स हूंदियूं आहिनि त इन्हनि तमामु शयुनि खे पोइ वरी जेको आहे सो ॾिसंदासीं ऐं हिन जूं डेट्स वग़ैरह फिक्स कंदासीं त यकीननि हिन जे माहौल में पाण रहूं था त हीअ सभु शयूं पाण हिते फेस करियूं था। ख़ैर हीअ ज़िंदगी जा मामलात आहिनि, हर जॻह ते हर हंधि हर कंट्री में हर जॻह ते पंहिंजे पंहिंजे हिसाब सां तमामु रस्मूं थी रहियूं हूंदियूं आहिनि। जॾहिं असां दस्तरख़्वान जे लिमिटेड हुजण जो थोरो इस्लामी पर्सपेक्टिव ॾिसूं था त उहो बि ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में बयानु थियल आहे। अहादीस जी रोशनीअ में जॾहिं अल्लामा साहिब बयानु कनि था त ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में पाण बयानु कनि था ऐं शइ ॾाढी सुठी लॻे थी, सम्झ में ॾाढी आसानी सां अचे थी। उनखां पोइ कुशादो दस्तरख़्वान कहिड़े लिहाज़ खां कुशादो हुजणु खपे, उन ते अल्लामा साहिब माशाल्लाह ॾाढी सुहिणी गुफ़्तगू फरमाई त उहा शइ बि ॾाढी ख़ूबसूरत अंदाज़ में सम्झ में आई। उनखां पोइ अल्लामा साहिब इन शइ खे थोरो कनेक्ट करे ऐं पोइ जेके टॉपिक्स मां पंहिंजे इंट्रो में ॿुधाया त उन्हनि ते पाण हलंदासीं। हीअ जेको शादी वारा तमामु मामलात हूंदा आहिनि उन में जेके फंक्शन्स थी रहिया हूंदा आहिनि, पाण ॾिसंदा आहियूं कंहिं बि शादी हॉल में वञूं था उहो आया फैमिली जी पंहिंजे कोई फंक्शन हुजे या उनखां हटी करे तमामु घणा ताम हूंदा आहिनि, उहे ज़ाया बि थी रहिया हूंदा आहिनि। उन बाबति मां चाहींदसि थोरो तव्हांजो बयानु हुजे त इस्लाम शादी खे कीअं कंसीडर करे थो, उन सॼी शइ खे कीअं इस्लाम बयानु करे थो। ॾिसो, शादी में जेके ज़रूरी जेके शयूं आहिनि उहे त सिर्फ़ु हिकिड़ो सुन्नत तरीक़े ते जेको निकाह आहे जी, उहो निकाह ऐं उन निकाह खां पोइ जेको रुख़सती वारो अमल थिए या न थिए, अगरि रुख़सती वारो अमल थिए थो त उनखां पोइ जेको घोट आहे उन घोट जे मथां लाज़िम आहे, लाज़िम न बल्कि इहो उन जे लाइ हिकिड़ो सुन्नत आहे। अगरि उनखे अल्लाह तबारक व ताला एतिरी सरंदी वारो कयो आहे त उहो वलीमो करे, ऐं वलीमो जेको आहे उहो शादी जे ॿिए ॾींहं ते हिकिड़े आम दावत हूंदी आहे जंहिंमें ग़रीब बि शामिल हूंदा आहिनि, जंहिंमें दोस्त बि मिट माइट बि पाड़े वारा बि। सही सही, पर माफ़ कजो पर अॼुकल्ह जो जेको मामलात ॾिसूं पिया त ग़रीब कुझु अलॻि ई कैटेगरी में हूंदा आहिनि ऐं उहा कैटेगरी कुझु अलॻि ई हूंदी न, इहो अल्लाह तबारक व ताला खे पसंदि कोन्हे। जिते असां सभिनी खे पाड़े वारनि खे मिटनि माइटनि खे शामिल कयूं था उते ग़रीब जो बि, उहे ग़रीब असांजा जेके दोस्त आहिनि या पाड़े में आहिनि उन्हनि जो कुझु तादाद ज़रूरु हुजे जंहिंखे असां हुन में शामिल करे सघूं। ॿिए नंबर ते उहे रस्मूं ऐं उहे तौर तरीक़ा जंहिंखे इस्लाम मना करे थो उहे बिल्कुलु शरन नाजाइज़ आहिनि, असांखे न करणु खपे, उन में नुक़सानु आहे। ऐं पूरी शादी वारे उन मरहले में जिथे जिथे असां खाधे जो अहतमाम करियूं था उहो खाधे जो अहतमाम फ़र्ज़ या वाजिब जे दर्जे जो कोन्हे, सिर्फ़ु वलीमो आहे जेको घोट जे मथां सो बि सुन्नत आहे। अलबत्ता घर में जेके महिमान अचनि था उन्हनि खे तव्हां अगरि पेश कयो था, मानी पेश कयो था या रिफ्रेशमेंट ॾियो था त उन में बि लिमिट ज़रूरी आहे, छो जो जीअं मां पहिरीं बि अर्ज़ु कयो जेको इसराफ़ करे थो कंहिं बि शइ में, खाधे में, लटे में, खाइण में, पीअण में, सुम्हण में, जंहिं बि शइ में इसराफ़ करे थो उहो इसराफ़ करण वारो शैतान जो भाउ करार ॾिनो वियो आहे।
ऐं अल्लाह तबारक व ताला खे उहो शख़्स पसंदि कोन्हे। हाणे खाधे में असां 2 ताम रखी सघूं था, 3 ताम रखी सघूं था, 3 4 बल्कि कॾहिं कॾहिं इतिफ़ाक़ थींदो आहे शादी में कंहिं में वञण जो, दोस्त मजबूर कंदा आहिनि, त उते इंसानी अकुल हैरत ज़दा रहिजी वञे थी। हू 5 ॾींहं पहिरीं चवनि था साईं दुआ कयो त असांजा सभई मामलात ख़ैर ऐं आफ़ियत सां थी वञनि ऐं असांजूं जेके ज़रूरियात आहिनि उहे पूरियूं थियनि। वरी जेॾी महिल असां उन खाधे खे ॾिसूं था त एतिरा ताम आहिनि, माण्हू सिर्फ़ु चखी मस्तु थो सघे, यानी कि हिकिड़ो हिकिड़ो अगरि गिरह हुन मां खणे, हिकिड़ो हिकिड़ो पीस कंहिं शइ जो खणे त तबी पेट भरण खां मथे हलियो थो वञे। उहो केतिरो खाधो ज़ाया थियो आहे। अलाह ताला जी नेमत खे जेको ज़ाया करे थो, इहो कुफ़राने नेमत जे ज़ुमरे में अचे थो। ऐं जेको कुफ़राने नेमत जे ज़ुमरे में जेका शइ अचे थी, उहो शख़्स पोइ अलाह ताला जी पकड़ में अचे थो। इन अज़ाबी लशदीद ल इन शकरतुम ल अज़ीदन्नकुम, अगरि तव्हां शुक्र अदा कंदो त अल्लाह तबारक व तआला उन में इज़ाफ़ो फरमाईंदो। वला इन कफ़रतुम, ऐं तव्हां अगरि कुफ़राने नेमत कयो, उन जी नाशुक्री कई, बेक़दरी कई, नाक़दरी कई, इन अज़ाबी लशदीद, पोइ अल्लाह तबारक व तआला जो अज़ाब उहो शदीद आहे। उहो शदीद कहिड़े क़िस्म सां थी सघे थो? अल्लाह तबारक व तआला उहो नेमतूं तव्हां खां असां खां खसे छॾे। लिहाज़ा असांजे दोस्तनि खे, असांजे जेके बि व्यूवर्स ॾिसी रहिया आहिनि, असां सभिनी खे खपे त असां एतिदाल वारी ज़िंदगी अख़्तियार कयूं। ऐं ही माहे सियाम रमज़ानुल मुबारक रोज़ो असांखे एतिदाल सेखारे थो, खाइण में बि एतिदाल सेखारे थो। हूअं असां आम ॾींहंनि में सॼो ॾींहुं खाईंदा पीअंदा आहियूं, पर दीन इस्लाम असांजे मथां ही रोज़ो लाज़िम करे असांखे सेखारे थो, ज़िंदगी जो उसूल, सिहत जो उसूल सेखारे थो। सॼो ॾींहुं खाइण पीअण इहो जानवरनि जो तरीक़ो आहे, इंसान जो तरीक़ो इहो आहे त 2 टाइम जेको खाधो सुबुह जो ऐं शाम जो, बाक़ी अल्लाह तबारक व तआला जो नेमतूं हलाल आहिनि, खाई सघूं था, पर ज़रूरी कोन्हे सॼो ॾींहुं असां खाईंदा ई रहूं। असांखे अल्लाह तबारक व तआला पैदा कयो आहे पंहिंजी इबादत जे लाइ, बंदगी जे लाइ, बानाइप जे लाइ, हिन दुनिया जी हिफ़ाज़त जे लाइ। दुनिया में जेके नेमतूं अल्लाह ताला ख़ल्क़ियूं आहिनि उन्हनि जी हिफ़ाज़त जे लाइ, उन जी ख़ूबसूरती खे मज़ीद परवान चढ़ाइण जे लाइ, न सिर्फ़ु असांखे खाधे जे लाइ पैदा कयो आहे, खाधे जे लाइ सिर्फ़ु जानवरनि खे पैदा कयो आहे। इंसान जेको आहे उहो अल्लाह तबारक व तआला जी ख़ल्क़ियल हिकिड़ी अज़ीम शाहकार हिकिड़ी मख़लूक आहे। त असां पंहिंजे उन मक़सद खे सम्झूं ऐं असां अल्लाह तबारक व तआला जी हर नेमत जो क़दुरु करियूं। इन सां अल्लाह तबारक व तआला राज़ी बि थींदो ऐं अल्लाह ताला जी नेमतुनि जी हिफ़ाज़त बि इन सां थींदी। ऐं अगरि असां बेक़दरी कंदासीं त अल्लाह ताला जी नेमतुनि जी बेक़दरी सां हिफ़ाज़त न थी सघंदी, उहे नेमतूं ज़ाया थियण जो वधीक ख़तरो ऐं अंदेशो रहे। बिल्कुलु सही, बिल्कुलु सही, माशाल्लाह माशाल्लाह, ॾाढो सुठे अंदाज़ में तव्हां बयानु फरमायो। ऐं हूअं बि मतिलबु असां कुझु बि अगरि ईअं वीडियोस ॾिसी वठंदा आहियूं त सम्झ में कोन ईंदो आहे त मतिलबु कोई इंसानु एतिरो डाइजेस्ट कीअं थो करे सघे। ऐं घणो कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे न, थोरो घणो का शइ सुठी लॻंदी आहे, पाण थोरो हैवी वठी वठंदा आहियूं उन शइ खे, त उहा शइ असांखे वाक़ई में ॾाढी हैवी पोइ लॻंदी आहे। ऐं मूंखे त ईअं महसूसु थींदो आहे त उन सां हेल्थ अञा वधीक डिस्ट्रॉय थिए थी। त पोइ मतिलबु असां जेको आहे न नेचुरल, जेतिरो नेचुरली असांखे आहे डाइजेस्ट करण जो, उन खां वधीक खाई वञूं था त पोइ यकीनन हेल्थ हुन सां डिस्टर्ब ज़रूरु थिए थी। त वरी असां जेको साइंस खे ॾिसूं था, वरी पंहिंजे इस्लामिक रूल्स खे ॾिसूं था, त ॿिन्हिनि शयुनि खे वरी पोइ जॾहिं असां कनेक्ट उन्हनि खे कंदा आहियूं त सम्झ में ॻाल्हि ईंदी आहे त वाक़ई में असांखे थोरो बैलेंस्ड वे में हलण जी जेका इस्लाम में तलक़ीन कई वई आहे उहा बिल्कुलु ठीकु आहे असांजी पंहिंजी हेल्थ जे लाइ, असांजी पंहिंजी ज़िंदगी जे लाइ। अच्छा अलामा साहब, अव्हांजी इजाज़त सां अॻियां वधूं था। असां वटि अब्बास अली कादरी मौजूदु आहे, सो अव्हां खां नातिया कलाम असां ॿुधंदासीं। बिस्मिल्लाह कयो तव्हां। मदीने से बुलावा रहा है, मदीने से बुलावा रहा है, मदीने से बुलावा रहा है, मेरा दिल मुझसे पहले जा रहा है, मेरा दिल मुझसे पहले जा रहा है, और यहाँ मर्ज़ी
जाते हुए देखा है गरीबों को मदीने, हो पास करोड़ों बुलाए नहीं जाते। यहाँ मर्जी नहीं चलती किसी की, मदीने वाला ही बुलवा रहा है, मदीने वाला ही बुलवा रहा है। और अजब है गुंबदे खजरा के जलवे, अजब है गुंबदे खजरा के जलवे, निगाहों को खुदा याद आ रहा है, निगाहों को खुदा याद आ रहा है। और नवासों का वो सदका बांटते हैं, नवासों का नवासों का वो सदका बांटते हैं। जमाना उनका सदका खा रहा है, अपनी गुजर रही है आराम चैन से, खाना हसन से मिलता है पानी हुसैन से। जमाना उनका सदका खा रहा है। और ये चक्की सही अदा की चल रही है, ये चक्की फातिमा की चल रही है। जमाना जितना लंगर खा रहा है, चूम कर लंगर ज़हरा को उठा लेते हैं। ये वो सदका है जो सादात भी खा लेते हैं, जिन पे सदका हराम है आरिफ वो भी ज़हरा का सदका खाते हैं। ये चक्की सही अदा की चल रही है। जमाना जितना लंगर खा रहा है, अब्बास बेनवा ज़हरा के सदके सनाफानी में इज्जत पा रहा है, सनाफानी में इज्जत पा रहा है। मदीने से बुलावा रहा है। सुभान अल्लाह, मदीने से बुलावा आ रहा है, मेरा दिल मुझसे पहले जा रहा है। ख़ूबसूरत ख़ूबसूरत तमाम ख़ूबसूरत ही कलाम आहे। नाज़रीन, ट्रांसमिशन के अॻियां वधायूं था, पर वक़्तु थी वियो आहे साही जो। अज़मत रमज़ान सां भरपूर सहकार मौजूदु आहे नेल्सन पेंट्स जो रंग ज़िंदगीअ जो, ऐं वाइटल टी जो बि सहकार मौजूदु आहे, वाइटल पीओ ज़िंदगी जियो। अव्हां ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी। अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम अज़मत रमज़ान में ऐं माह रमज़ान हिन स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान सां
भरपूर सहकार मौजूदु आहे। नेल्सन पेंट्स जो रंग ज़िंदगीअ जो ऐं वाइटल टी जो बि सहकार मौजूदु आहे। वाइटल पीओ ज़िंदगी जियो। ॾाढी ख़ूबसूरत इहा ट्रांसमिशन अवां ताईं पहुची रही आहे, ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में माशाअल्लाह सां पहुची रही आहे। अलामा ताहिरुल ताहिरी साहब जनाब असांजे प्रोग्राम में तशरीफ़ फरमा आहिनि। अलामा साहब, ज़ख़ीरा अंदोज़ी जे हवाले सां हाणे डिस्कस करणु चाहींदमि। ज़ख़ीरा अंदोज़ी मूं पहिरीं चयो त असां वटि मतिलबु ईयरली कुझु शयूं साम्हूं ईंदियूं आहिनि न, त ख़बर पवंदी आहे फलाणो जेको आहे सो उहो बि गोदाम, उन मां बि कणिक ख़राबु निकिती आहे, फलाणी शइ ख़राबु निकिती आहे, उहो सॼा ज़ख़ीरा असांखे ख़बर पवंदी आहे त केतिरो ज़ख़ीरो थियलु आहे। अवाम खे बि को रिलीफ कोन मिली सघंदो आहे ऐं बाद में ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो सॼो असांजी इकोनॉमी ते इफेक्ट पवे थो न, इम्पैक्ट हुनजो सॼो पवे थो। मां चाहींदसि त अहादीस ऐं दीन इस्लाम जी रोशनी में तव्हां बयानु फ़रमायो त ज़ख़ीरा अंदाज़ी दर हक़ीक़त इस्लाम उनखे कीअं बयानु करे थो। ज़ख़ीरा अंदोज़ी जे मुतालिक़ दीन इस्लाम जा कुझु रहनुमा उसूल मौजूदु आहिनि। जी, सभ खां पहिरीं असांखे सम्झणु खपे त ज़ख़ीरा अंदोज़ी छाखे चइजे थो, इन जी डेफिनेशन, इन जी तारीफ़ छा आहे। जी हा, शरीयत इस्लामीअ में उहो खाधो या उहा ग़िज़ा या उहा ज़रूरत वारी, इंसाननि जी ज़रूरत वारी शइ जेका मार्केट में मौजूदु हुजे ऐं को बि सरमाएदार उनखे अगरि जिन्स आहे यानी खाधे वारी शइ आहे या ग़िज़ा वारी शइ आहे त उते उन ॿनी में या उन इलाइक़े में वञी उतां ख़रीद करे सही, ऐं ख़रीद करे पाण वटि सेव स्टोर करे छॾे ऐं मार्केट में उन जी किल्लत हुजे, उन जी घटिताई थी वञे ऐं उन किल्लत जे सबबु उन जो रेट हाई थी वञे। जी हा, इन शइ खे चइबो आहे ज़ख़ीरा अंदोज़ी। अगरि बिलफ़र्ज़ इहे शराइत मौजूदु कोन्हनि, शइ आम मौजूदु आहे, मिसाल का बि जिन्स मार्केट में मौजूदु आहे, कंहिं बि माण्हू पंहिंजे गोदाम में रखी आहे, पर उन जे गोदाम भरण सां का किल्लत मार्केट में कोन्हे, उन जी अघ में वाधारो या इज़ाफ़ो कोन थो थिए। बसि हुनजो हिकिड़ी इन्वेस्ट आहे, हू चए थो मां जेतिरो वधीक माल ख़रीद कंदुसि मूंखे सस्ते में पवंदो, कुझु मूंखे प्रॉफिट वधीक मिली वेंदो ऐं वरी उहो स्टोर करे आहिस्ते आहिस्ते मार्केट में आणे थो। इन सां को फ़र्क़ु कोन थो पवे, इहा ज़ख़ीरा अंदोज़ी जाइज़ आहे। लेकिन जंहिं ज़ख़ीरा अंदोज़ी सां मार्केट में उन शइ जी किल्लत अची वञे ऐं उन जो रेट बिल्कुलु हाई फाई थी वञे ऐं उहा ग़िज़ा या उहा जिन्स इंसान उन इलाइक़े में वञी उन माण्हुनि खां जिन उहा बनी कई आहे, उहा पोखी आहे, उन्हनि खां वञी उतां वठी अचे, यानी मंडी में अचणु न ॾे। मंडी में पहुचण खां पहिरीं उन बाज़ार में जेका जिथे जिन्स खपाई वञे थी, विकिरो कई वञे थी, उते पहुचण खां पहिरीं उन वापारी ॾे इंसान वियो, उन हारी ॾे वियो, उन ज़मींदार ॾे वियो, उतां ख़रीद करे आयो। इहो दीन इस्लाम में नाजाइज़ आहे शरअन। ऐं जेको शख़्स ज़ख़ीरा अंदोज़ी करे थो, ज़ाहिरा न सिर्फ़ु हिकिड़े माण्हू खे बल्कि पूरे इंसाननि खे, सिर्फ़ु मुस्लमाननि जो ज़िक्र न बल्कि सभिनी इंसाननि खे उहो नुक़सानु पहुचाए रहियो आहे। ऐं जेको अलाह ताला जे बाननि खे कंहिं बि तरीक़े सां नुक़सानु पहुचाए थो, उहो अलाह तबारक व ताला जो ग़ज़बनाक बंदो बणिजी वञे थो, अलाह ताला उन जे मथां ग़ज़बनाक थिए थो। हज़रत मामर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, उहे फ़रमाइनि था सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फ़रमायो त जेको ज़ख़ीरा अंदोज़ी करे थो, ईअं माल या जिन्स स्टोर करे रखे थो ताकी इन जो रेट मथे वञे, मार्केट में किल्लत थिए, पोइ मां खपायां, वधीक पैसे में वधीक मुनाफ़े में खपायां, फरमायो उहो ख़ताकार यानी गुनाह करण वारो आहे, उहो शख़्स गुनाहगार आहे। ॿी रिवायत में अचे थो त जंहिं ज़ख़ीरा अंदोज़ी कई, हज़रत सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला खां रिवायत आहे त जंहिं ज़ख़ीरा अंदोज़ी कई उहो शख़्स ज़ख़ीरा अंदोज़ी करण वारो मलऊन आहे, यानी अल्लाह तबारक व ताला जी उन जे मथां लानत आहे, अल्लाह ताला जी रहमत खां उहो शख़्स परे आहे। टीं हदीस में अचे थो त जेको शख़्स ज़ख़ीरा अंदोज़ी करे मुसलमाननि खे नुक़सानु पहुचाए थो ऐं मुसलमान जेके मार्केट में मौजूदु आहिनि उन्हनि जी मईशत खे गोया खे कमज़ोर करे थो, उहो ज़ख़ीरा अंदोज़ी करण वारो अल्लाह तबारक व ताला उन जे मथां गुरबत मुसलत फ़रमाईंदो, इफ़लास मुसलत फ़रमाईंदो ऐं उनखे हिकिड़ी ख़ासि चमड़ी जी बीमारी जंहिंखे अरबी में जज़ाम, उर्दू में जज़ाम चयो वञे थो, उन जज़ाम वारी बीमारी में अल्लाह ताला उनखे जकड़े छॾींदो, यानी ज़ाहिरी एतबार सां बि हू गुरबत ऐं मुफ़लिसी वारी ज़िंदगी यानी
हिकु साल त हुन कमायो, ॿिए साल कमायो, लेकिन कुझु अरसो हली करे अॻिते अहिड़ी स्टेज ईंदी जो उनखे एॾो वॾो नुक़सानु पहुची वेंदो जो हू बिल्कुलु ज़ीरो लेवल ते अची वेंदो। उनजो जेको बि फ़ाइदो हुयो, जेको बि मुनाफ़ो हुयो, उहो सभु ख़तमु थी वेंदो, उनखे ख़बर बि कोन पवंदी ऐं उहो बिल्कुलु उनजी जेका वैल्यू हूंदी उहो बिल्कुलु डाउन थी वेंदी ऐं डीवैल्यू थी वेंदी। त ऐं ॿी जेका इन में हुज़ूर अलैहिस्सलाम शइ बयानु फरमाई त उनखे न सिर्फ़ु माली नुक़सानु पहुचंदो बल्कि जानी नुक़सानु बि पहुचंदो। उहो शख़्स कंहिं बीमारी में मुब्तला थींदो, चमड़ी जी बीमारी में मुब्तला थींदो ऐं इंसानु जॾहिं कंहिं बीमारी में मुब्तला थिए थो त पोइ उहा बीमारी अगरि उरूज ते हली वञे, परवान चढ़ी वञे ऐं पंहिंजे बिल्कुलु आख़िरी हद ताईं हली वञे त इंसान जे मथां को बि दवा असरु नथी करे ऐं न ई को परहेज़ उन जे मथां असर अंदाज़ थिए थो। लिहाज़ा असांखे उन ज़ख़ीरा अंदोज़ी मां बचणु खपे त असां अल्लाह तबारक व तआला जी उन ग़ज़बनाक हालत मां बची सघूं ऐं मुसलमाननि खे पंहिंजे उन बुरे अमल सां नुक़सानु न पहुचाए सघूं ऐं मार्केट में जेके नंढा मौजूदु आहिनि जेके वापारी उन्हनि खे असां नुक़सानु न पहुचाए सघूं। अल्लाह तबारक व तआला असांजे सभिनी मुसलमाननि खे या जेके बि मार्केट में वेठल आहिनि सरमाएदार, अल्लाह ताला असां सभिनी खे इन बुरे अमल खां महफ़ूज़ फरमाए। आमीन जी आमीन। असां जेकॾहिं हिननि सभिनीनि शयुनि खे उन पैमाने ते ॾिसी उन्हनि खे अंडरस्टैंड कयूं, सम्झूं त पोइ असांजे मुआशरे में इहा महांगाई जेका कर खयों बीठी आहे इहा बि ख़तमु थींदी ऐं उहो मुआशरो पंहिंजे ॾाढे बैलेंस्ड अंदाज़ में हलंदो। हर इंसानु ॾाढो आराम सां जेका महिनत कंदो त उनजो अजुर उन वटि ईंदो ऐं उजूरो ईंदो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनजी महिनत जो त उन्हनि तमामु फैमिली मेंबर्स, सॼी फैमिली ॾाढो आसानी सां उहा सर्वाइव करे सघंदी, सुठे अंदाज़ में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघंदी ऐं तमामु मामलात में आसानी पिणु पैदा थींदी। इस्लाम त माशाअल्लाह सां ॾाढो ख़ूबसूरत आहे, ॾाढो सुठो दीन आहे, ॾाढो उनमें आसानियूं आहिनि, पर जेका मिस्टेक असां कयूं था उहा इहा आहे त असां उन ते अमल नथा करियूं। तमामु शयूं पढ़ी रहिया हूंदा आहियूं, डिस्कशन में ॿुधी रहिया हूंदा आहियूं, पर जॾहिं अमल जी ॻाल्हि हूंदी आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे इंडिविजुअल पर्सन वञी करे कॉन्ट्रीब्यूट कंदो आहे ऐं उहा जॾहिं सभु माण्हू जॾहिं हिकु पैमाने ते गॾु अची करे हर को पंहिंजे मुफ़ाद में लॻी वेंदो आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त उहो मुआशरा ईअं ई ख़राबु थींदा आहिनि, ख़राबियूं ईअं ई पैदा थींदियूं आहिनि, ॾुखियायूं मुश्किलातूं ईअं ई जनम वठंदियूं आहिनि। अच्छा, असां अॻियां वधंदासीं। रहमत अलीअ सां गॾु मौजूदु आहे ऐं मां प्यारी रहमत खे रिक्वेस्ट कंदमि त तव्हां नातिया कलाम पेश कयो। बिस्मिल्लाह कयो तव्हां। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या रसूल अपनी रहमत के समंदर में उतर जाने दे, अपनी रहमत के समंदर में उतर जाने दे। बेटी का ना हूँ अज़ल से, बेटी का ना हूँ अज़ल से, मुझे घर जाने दे, अपनी रहमत के समंदर में उतर जाने दे, अपनी रहमत के समंदर पे उतर जाने दे। सूए बतहा लिए जाती है हवाएं बतहा, सूए बतहा लिए जाती है हवाएं बतहा, सूए बतहा लिए जाती
में उतर जाने दे। आपकी सूरत की तरफ देख रही हूँ आका, आपकी सूरत की तरफ देख रही हूँ आका। आपकी सूरत की तरफ देख रही हूँ आका। आपकी सूरत की तरफ देख रही हूँ आका। पुतलियों को पुतलियों को पुतलियों को इसी मरकज़ पे ठहर जाने दे। पुतलियों को इसी मरकज़ पे ठहर जाने दे। अपनी रहमत के समंदर में उतर जाने दे। अपनी रहमत के समंदर में उतर जाने दे। और जिंदगी गुंबद खजरा ही तो मंजिल है मेरी। 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 मुझको हरियालियों मुझको हरियालियों में खाक बसर जाने दे। मुझको हरियालियों में खाक बसर जाने दे। अपनी रहमत के समंदर में उतर जाने दे। अपनी रहमत के समंदर में उतर जाने दे। इलाही सुठी तव्हांजी कोशिशि ऐं इलाही सुठे तरीक़े सां तव्हां निभाइण जी कोशिशि कई आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे स्टार्टिंग में थोरो प्रैक्टिस जॾहिं सुठी थी वेंदी आहे त पोइ यकीनन हर को पंहिंजी फील्ड में ॾाढो एक्सपर्ट बणिजी वेंदो आहे। अच्छा जी, असां ॿुधंदासीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक जी तरफ़। अज़मत रमज़ान में ब्रेक जो टाइम थी वियो आहे ऐं अज़मत रमज़ान सां भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। नेल्सन पेंट्स जी रंग ज़िंदगीअ जो ऐं गॾोगॾु स्पॉन्सरशिप मौजूदु आहे वाइटल टी जी, वाइटल पीओ ज़िंदगी जियो। ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार चवां थी। बि है अज़मत रमज़ान में माह रमज़ान जी ख़ूबसूरत ट्रांसमिशन अवां ताईं बहरान टेलीविज़न नेटवर्क के ज़रिए पहुंचाई वञे पई ऐं भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। नेल्सन पेंट्स जी रंग ज़िंदगीअ जो ऐं गॾोगॾु सहकार मौजूदु आहे वाइटल टी जो, वाइटल पीओ ज़िंदगी जियो।
असां हिन ट्रांसमिशन जी तरफ़ अॻियां वधंदासीं। ॾाढो ख़ूबसूरत ज़िक्र यकीन नातिया कलाम असां ॿुधासीं, उन में बि ज़िक्र हूंदो आहे, ज़िक्र अलाह हूंदो आहे, ज़िक्र रसूल हूंदो आहे, त यकीनन सुरूर पहुची रहियो हूंदो आहे। ऐं हीउ उहो महीनो आहे जंहिंमें असां घणो मूंखे लॻंदो आहे डिस्टर्ब कोन थींदा आहियूं। काफ़ी सारी शयूं यकीनन इंसान आहियूं ऐं ज़िंदगी जा हर कंहिंजा मुख़्तलिफ़ मामलात हूंदा आहिनि त इंसानु डिस्टर्ब थींदो आहे। पर चयो वञे थो त डिप्रेशन तॾहिं जनम वठंदो आहे जॾहिं असां घणियुनि शयुनि खे घणो हावी पंहिंजे ज़हन ते करे छॾींदा आहियूं। छो त हर मसइले जो हल त हूंदो ई आहे, पर उन हल ताईं पहुचण खां पहिरियों असां उन मसइले खे तमामु पंहिंजी सोचुनि में ई वॾो करे छॾींदा आहियूं त उहे शयूं असांजे ज़हन ते हिकिड़ो बोझ रखंदियूं आहिनि। ऐं उन खां पोइ वरी जेका डॉक्टरेट फील्ड आहे, साइकोलॉजिस्ट जेके आहिनि उन्हनि जो चवणु इन तरह हूंदो आहे त असां पंहिंजी सोचुनि ज़रिए पंहिंजे मामलात खे ॾाढो मुंझाए छॾींदा आहियूं। हूअं बि नंढड़ी का फाइट थींदी आहे न, त उनखां पोइ उनखे हल करण जे पोयां उनखे छॾे करे उनजे रवैयनि खे या उन मामले खे घणो वठिबो आहे, सोचिबो आहे, त पोइ सोल्यूशन कोन निकिरंदो आहे, पर मामिलो अञा वधीक ख़राबु थींदो आहे, रिश्ता वधीक ख़राबु थींदा आहिनि। पर हीउ जेको माह रमज़ान जो महीनो हूंदो आहे, छाकाणि त हिन में असां पंहिंजी इबादत खे बि टाइम ॾेई रहिया हूंदा आहियूं, दर हक़ीक़त पंहिंजे पाण खे बि टाइम ॾेई रहिया हूंदा आहियूं, त इंसानु रिलैक्स हूंदो आहे। जॾहिं रिलैक्स आहे इंसानु, काम आहे, माइंड तव्हांजो कूल आहे, त पोइ घणा मामलात कोन थींदा आहिनि। ॿी ॻाल्हि हूंदी आहे दरगुज़र जी। थोरो मसइलो थियो, किथे का ख़लिश असांखे महसूसु थी, उनखे असां दरगुज़र करे छॾियोसीं, उनखे असां इग्नोर करे छॾियोसीं। त इस्लाम यकीनन उन इग्नोर खे ॾाढो सुठे तरीक़े सां वाज़े कयो आहे, सब्र खे ॾाढो सुठे तरीक़े सां बयानु कयो आहे, त पोइ उहे जेके ख़राबु थींदड़ जेके मामलात हूंदा आहिनि उहे स्टॉप थी वेंदा आहिनि ऐं शयूं ॾाढी स्मूथली हली रहियूं हूंदियूं आहिनि। अलामा साहिबु ईअं आहे? बिल्कुलु ईअं हूंदो आहे जी, बिल्कुलु। असां अॻियां वधूं था ऐं अॻियां जेका पॉइंट नोट बि थियल आहे, माप तौर जे हवाले सां मूं चाहियो पिए त असां ॻाल्हायूं, ज़ख़ीरा अंदाज़ी जे हवाले सां ॻाल्हायोसीं। माप तौर जा मामला कीअं हुजणु खपनि? अलामा साहिबु इस्लाम ऐं हदीस जी रोशनीअ में कीअं सम्झाईंदो अव्हां असांखे? असां अगरि ॾिसूं था साबिक़ अंबिया अलैहिमुस्सलाम जी ज़िंदगी खे, त हिकिड़ो नबी जेको हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम जी औलाद मंझां आहे, हज़रत शुएब अलैहिस्सलाम जेके मदियन जी तरफ़ मबूस थिया, ऐं मुफ़स्सिरीन किराम फ़रमाइनि था बनी इसराईल मंझां जेके बि क़ौमूं आहियूं, जेके बि अंबिया अलैहिमुस्सलाम तशरीफ़ वठी आया दुनिया ते, उन्हनि जूं जेतिरियूं बि क़ौमूं हुयूं उन्हनि सभिनी मंझां, उन्हनि सभिनी जे मुक़ाबले में हज़रत शुएब अलैहिस्सलाम जी जेका क़ौम हुई उन तमामु घणी ज़ाहिरी तौर ते तरक़ी अख़्तियार कई। सही, यानी उहो हिकिड़े दुनिया जे उन वक़्तु अहिड़े स्पॉट ते हुया, अहिड़ी बीहक ते हुया, अहिड़ी जॻह ते हुया, वेस्ट ऐं ईस्ट ॿिन्ही जे विच ते हुया, ऐं उन्हनि जी तिजारत तमामु घणो उरूज ते हुई। यानी ईस्ट वारा बि उन्हनि खां तिजारत कंदा हुया, वेस्ट वारा जेके हुआ उहे बि उन्हनि खां तिजारत कंदा हुया। इन एतबार सां उन्हनि खे अलाह तबारक व तआला तमामु घणी तरक़ी अता फ़रमाई। ऐं इहा ई उहा क़ौम हुई हज़रत शुएब अलैहिस्सलाम जी, जंहिं सभिनी खां पहिरीं माप ऐं तौर में कमी करणु शुरू कई। ऐं जॾहिं माप तौर में कमी शुरू कई उन्हनि, त हज़रत शुएब अलैहिस्सलाम अची उन्हनि खे ॿुधायो, अलाह ताला जो पैगाम ॾिनो, ऐं ख़ासि तौर ते अलाह तबारक व तआला हज़रत शुएब अलैहिस्सलाम खे इन जे करे ई मबूस फ़रमायो, मोकिलियो, त जेको उन्हनि जे अंदरि शिरक पैदा थियो आहे हिकिड़ो उनजो ख़ात्मो थिए, ऐं ॿिए नंबर ते जेका बुराई उन्हनि जे अंदरि पैदा थी वई आहे माप तौर में कमी जी, इहा उन्हनि मां ख़तमु थिए। सही। पर हज़रत शुएब अलैहिस्सलाम जी तबलीग जे नतीजे में जेको उन्हनि जो अमल उहो तमामु बिल्कुलु ज़ीरो रहियो, ऐं बिल आख़िर अलाह तबारक व तआला उन्हनि खे सफ़े हस्ती तां मिटाए छॾियो। मां उन जे उन अंजाम खे पोइ ज़िक्र कयां थो। पहिरीं मां माप तौर जे हवाले सां जेको क़ुरान मजीद जेको फ़रमाए थो उहो मां ज़िक्र कयां। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। अलाह तबारक व तआला क़ुरान मजीद में मुख़्तलिफ़ मक़ामात ते, मुख़्तलिफ़ आयात बय्यनात ते जे ज़रिए बाननि खे हुकुम इरशाद फ़रमायो, तव्हां जेॾीमहिल माप तौर कयो त बिल्कुलु मुकमल पूरी जी पूरी माप तौर सही तरीक़े सां कयो। वज़नू बिलक़िस्तासिल मुस्तक़ीम, तव्हां वज़न कयो बिल्कुलु सिधे तरीक़े सां, न हिन पासे घटिताई हुजे न हिन पासे वाध हुजे। सही। बल्कि ॿिए मक़ाम ते इरशाद फ़रमायो वैलुन लिल मुतफ़्फ़िफ़ीन, वैलुन लिल मुतफ़्फ़िफ़ीन, वैल आहे उन माप तौर करण वारे जे लाइ। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं मके शरीफ़ खां मदीने तशरीफ़ वठी आया हिजरत करे, हिकिड़ो शख़्स हुयो अबू मुहैना उनजो नालो हो। उनजो अमल इहो हो त जेॾीमहिल माण्हुनि खां वठंदो हो त पूरी पूरी माप तौर करे वठंदो हो,
जेॾीमहिल वठण जो वक़्तु अचे त उनजो अलॻि पैमानो हो, सही अलॻि ताराज़ी, अलॻि वटि हुया। ऐं जेॾीमहिल खपाइण जो ॾियण जो मौक़ो ईंदो हो त उन वक़्तु अलॻि उन जा पैमाना हूंदा हुआ, अलॻि ताराज़ी, अलॻि वटि, अलॻि कासा हूंदा हुआ, जंहिं तरीक़े सां जंहिंमें घटि मापियो वेंदो हो, घटि शइ ईंदी हुई, ॾियण महिल उहो घटि ॾींदो हो, वठण महिल वधीक वठंदो हो। अल्लाह तबारक व तआला इहा आयत सगुरी नाज़िल फरमाई, वैलुल लिल मुतफ़्फ़िफ़ीन अल्लज़ीना इज़ा तालू अलन नास यस्तौफ़ून। वैल आहे उन्हनि तौर करण वारनि जे लाइ जेके वठनि था पूरो पूरो, वइज़ा कालूहुम औ वज़नुहुम युख़्सिरून, ऐं जॾहिं ॾियनि था ॿियनि खे त हुन माप में घटिताई कनि था, तौर में घटि कनि था। जॾहिं माप तौर में घटिताई थिए थी ऐं जेको शख़्स माप तौर में घटिताई करे थो, अल्लाह तबारक व तआला क़यामत जे ॾियारे उनखे जहन्नम जी हिकिड़ी वादी जंहिंजो नालो ई वैल आहे, वैल, उन वैल वादी में दाख़िल फरमाईंदो। ऐं उन जी हिकिड़ी ख़ासियत इहा आहे त जेके बि जहन्नम में जिन खे अल्लाह तबारक व तआला अज़ाब में मुब्तला रखंदो, उन्हनि सभिनी जो जेको रत ऐं जेका गंदगी ग़लाज़त जेका जिस्म मां निकिरंदी पीप जी सूरत में, उहो सॼो गंद उहो वादीअ वैल जेका सभिनी खां हेठि हूंदी, तरे में हूंदी, उते पहुचंदो ऐं उहो उनखे पीअंदा ऐं उनखे खाईंदा। असां तसवुर बि नथा करे सघूं गंदगी ऐं ग़लाज़त। असां अगरि ग़लाज़त खां गुज़री वञूं था, असांजो गुज़रणु मुहाल थी वञे थो। पर जेको घटि तोरे थो, घटि मापे थो ऐं घटि माप ऐं तौर सां माण्हुनि खे नुक़सानु पहुचाए थो, क़यामत जे ॾियारे इहो अज़ाब उन्हनि ते मुसलत कयो वेंदो। मुस्लिम शरीफ़ जी हदीस, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं सियासत जी मुख़्तलिफ़ हदीसूं, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम हिकु भेरे मदीने शरीफ़ जे बाज़ार खां गुज़रिया। जॾहिं बाज़ार खां गुज़रिया त हिकिड़ो माहिर, जेको तौर जो माहिर हुयो, उहो तोरे रहियो हो का शइ। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो, तूं झुकियल जेको पासो ॾीं थो उनखे झुकियल रखंदो कर, यानी बिल्कुलु सिधो बि न हुजे, बल्कि थोरो झुकियल हुजे। यानी जेका शइ असां खपायूं था उहा हेठि हुजे, झुकियल हुजे, ऐं असांजो जेको वटि आहे सेर जो, किलो जो, 2 किलो जो, उहो बल्कि थोरो मथे हुजे। इन में अल्लाह तबारक व तआला उन वापारी खे, अञा उन ताजिर खे वधीक बरकतूं अता फरमाए थो। ॿी मुस्लिम शरीफ़ जी हदीस में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन इरशाद फरमायो, अल्लाह तबारक व तआला तव्हांखे 2 शयुनि जी निगहबानी तव्हांजे मथां मुक़ररु कई आहे। और 2 शयुनि जी निगहबानी कहिड़ी आहे? फरमायो, हिकिड़ी माप, ॿी तौर। असां उन जा निगहबान आहियूं, जेको माप ऐं तौर में सही तरीक़े सां, बल्कि कुझु थोरो ॾियण वारो पासो थोरो झुकियल करे माण्हुनि खे ॾिए थो, अल्लाह तबारक व तआला जी रहमत जो सबबु बणिजे थो। अल्लाह तबारक व तआला जी बारगाह खां मग़फ़िरत ऐं बख़्शिश जो उहो ज़रियो उन जे लाइ थिए थो, ऐं इहो उन जे लाइ सदको ऐं ख़ैरात थिए थो। असां जॾहिं नंढा हूंदासीं, असां पंहिंजी ज़िंदगी में ॾिठोसीं, ॿहिराड़ी में, ॻोठ में, जॾहिं को खीर खपाइण वारो खीर खपाईंदो हो त उन खीर जो उहो पैमानो किलो जो भरे, वरी उन खां पोइ थोरो खीर अञा वधीक विझंदो हो। अगरि का असां सवाई जेका असांजी अम्मा मखण खपाईंदी हुई, उहा मखण हिकु त मखण खे खपाइण ऐब सम्झंदा हुआ, पर अगरि ॾींदा हुआ त वरी कुझु हिसो थोरो अञा वधाए ॾींदा हुआ, जेको इंसान जे उन्हनि माण्हुनि जे रिज़्क़ में बरकत जो सबबु बणिजंदो हो, रहमत जो सबबु बणिजंदो हो। अॼु असांखां उहा शइ मोकिलाई वई आहे, तॾहिं असां मुफ़लिसी जो शिकार आहियूं, असां गुरबत जो शिकार आहियूं, असां बेबरकती जो असांजो मुआशरो शिकार थी वियो। बिल्कुलु अलामा साहब, ईअं ई आहे। हर घर में जेकॾहिं 10 मेंबर्स आहिनि, 9 8 केतिरा बि मेंबर्स जेकॾहिं उहे सभु गॾिजी कमाइनि था, तॾहिं बि सभिनी खां थोरो जेकॾहिं पुछियो वञे ऐं थोरी सर्वे कई वञे त हर को ईअं चवंदो त न, असां पूरा कोन था पई सघूं। सो अॼुकल्ह असां वरी पंहिंजे उन्हनि अमालनि खे बि त कोन ॾिसंदा आहियूं, जिन जे करे असांजी ज़िंदगी उन मुश्किल मरहले खे फेस करे रही हूंदी आहे। अच्छा जी, ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में हीअ डिस्कशन हले पियो ऐं हीअ डिस्कशन अव्हां ताईं ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में पहुची रहियो आहे, पर वक़्तु थी वियो आहे शाद कमर्शियल ब्रेक जो। सो असां नंढड़े ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था। नेल्सन पेंट्स जो अज़मत रमज़ान सां भरपूर साथ मौजूदु आहे। रंग ज़िंदगी जो ऐं नेल्सन पेंट आलम अयार जो नेशनल पेंट ब्रांड आहे।
ऐं गॾोगॾु वाइटल टी जो बि भरपूर साथ मौजूदु आहे। वाइटल पीओ ज़िंदगी जियो, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अज़मते रमज़ान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे अज़मते रमज़ान में असां भली कार्ड चऊं था। माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन मेहरान टेलीविज़न नेटवर्क तां जेका अवां ताईं पहुचाई वञे थी, इन सां भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। डेल्सन पेंट्स जी रंग ज़िंदगी जो ऐं वाइटल टी जो बि सहकार मौजूदु आहे, जंहिं सहकार सां हीअ ट्रांसमिशन ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां ताईं पहुचाई वञे पई। ऐं अव्हां जूं फ़ोन कॉल्स बि अचनि पियूं। मुंहिंजी कोशिशि हूंदी त तव्हां जूं फ़ोन कॉल्स विच में मां ज़रूरु कनेक्ट करे सघां प्रोग्राम में, छाकाणि त हीअ ज़िक्र अहिड़ो हूंदो आहे, ही महफ़िल इन तरह हली रही हूंदी आहे त मां न चाहींदी आहियां त विच में ऐं घणो इंटरप्ट करियां, छो त हिकिड़ी शइ ॾाढी स्मूथ अंदाज़ में अवां ताईं पहुची रही हूंदी आहे त बार बार इंटरप्ट करणु मूंखे पाण पर्सनली इहा ॻाल्हि सुठी कोन लॻंदी आहे। पर जी मां चाहींदमि ज़रूरु त तव्हांजो फ़ोन कॉल्स बि ज़रूरु रिसीव करियूं। अच्छा जी, असां इन डिस्कशन खे अॻियां वधाईंदासीं ऐं पहिरियों नातिया कलाम जेकॾहिं असां ॿुधी वठूं त ॾाढो सुठो रहंदो आहे अहमद साहब जी। सो अब्दुल रहमान मौजूदु आहे। अब्दुल रहमान, पहिरीं तव्हां खां नातिया कलाम ॿुधंदासीं, इन खां पोइ अॻियां वधूं था। बिस्मिल्लाह कयो। सबको सुख्यो वसे थो सरदार जे करे, नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे। ओ नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे। सबको सुख्यो वसे थो सरदार जे करे, नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे। नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे। इंसान बेक़दर ॼाणे नथो सघे, ॻाल्हियूं दिमाग़ में ही आणे नथो सघे। इंसान बेक़दर ॼाणे नथो सघे, ॻाल्हियूं दिमाग़ में ही आणे नथो सघे। ओ शकिलियूं न थियूं बदिलजनि इक़रार जे करे, शकिलियूं न थियूं बदिलजनि इक़रार जे करे। नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे। ओ नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे। मौला करीम पर मुनकिर नथा मञनि, आयल डमर उॾाणा वापसि हलिया वञनि। मौला करीम पर मुनकिर नथा मञनि, आयल डमर उॾाणा वापसि हलिया वञनि। मुश्किल ते माफ़ मदनी सरकार जे करे, मुश्किल ते माफ़ मदनी सरकार जे करे। नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे। नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे। हेॾे नसीब वारा इंसान है पुतई, को गुण न याद आयुई हैवान है पुतई। राज़ी पिरी रुठा थई पिरकार जे करे, राज़ी पिरी रुठा थई पिरकार जे करे। नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे। नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे। ईंदड़ मुसीबतुनि खे टारे रसूल थो, ॿोड़ियूं थपाण बेड़ो तारे रसूल थो। ईंदड़ मुसीबतुनि खे टारे रसूल थो,
बोड़ियूं थपाण बेड़ो तारे रसूल तो गुलामे नबी दुनिया खुश दिलदार जे करे गुलामे नबी दुनिया खुश दिलदार जे करे नाराज रब न थींदो पंहिंजे यार जे करे सबको सुक्यो वसे तो सरदार जे करे नाराज रब न थींदो पंहिंजे यार जे करे नाराज रब न थींदो पंहिंजे यार जे करे। सुभान अल्लाह, ॾाढो ख़ूबसूरत नातिया कलाम ऐं गुलाम नबी मैसर साहिब जिन जा तमामु कलाम जेके तमामु नात ख़्वान पढ़ी रहिया हूंदा आहिनि। माशाअल्लाह गुलाम नबी मैसर साहिब जी जेका शख़्सियत आहे तमामु नात ख़्वाननि जे लाइ ऐं असां सभिनीनि जे लाइ हिकिड़े तोहफ़े जी सूरत में ज़रूरु हिन धरती ते नाज़िल थी ऐं हुननि जेतिरो बि लिखियो आहे ॾाढो कमाल ॾाढो ख़ूबसूरत लिखियो आहे हुननि। अच्छा जी अलम साहिबु अॻियां वधूं था ऐं मां थोरो नंढे हूंदे खां हिकिड़ी स्टोरी ॿुधंदा हुआसीं त कूड़ ऐं सच जो जेको आहे सो हुनजी ड्रेसअप चेंज थी वियो त कूड़ अॻियां भॼंदो वियो सच जा कपिड़ा पाए ऐं सच हुनजे पोयां कूड़ जा कपिड़ा पाए भॼंदो वियो। ॻाल्हि सम्झ में कोन ईंदी, स्टोरी हूंदी ॿुधंदा हुआसीं, पर हाणे उहा शइ रियलाइज़ थिए थी, सम्झ में अचे थी त वाक़ई जेका सची ॻाल्हि हूंदी आहे उनखे प्रूफ कंदे कंदे इंसान ख़तमु थी वेंदा आहिनि, ज़िंदगियूं ख़तमु थी वेंदियूं आहिनि, पर कूड़ खटे वेंदो आहे। ऐं इहे मामला असांजी ज़िंदगीनि में एतिरो त घर करे विया आहिनि जो हिन मां जिंद कोन थी छॾाए सघिजे। सो सच इस्लाम उनखे कीअं थो बयानु करे, कूड़ केतिरो ख़राबु आहे, केतिरो ग़लति आहे, जंहिंखे हक़ीक़त में असां ग़लति बि कोन था अॼुकल्ह जे दौर में कंसीडर कयूं, उहा माना उहा आदतुनि में उहा शइ शामिलु थी वई आहे घणे भाङे। सो मां चाहींदमि त इन हवाले सां तव्हां बयानु फ़रमायो। हादी ॾिसो, कूड़ जेको आहे उन शइ खे चइजे थो जेको ख़िलाफ़ वाक़े यानी हक़ीक़त हाल खां अलॻि जेका शइ बयानु कई वञे उनखे कूड़ चयो वञे थो। ऐं कूड़ जे मुतालिक़ क़ुरान मजीद में काफ़ी आयात हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा फ़रामीन असांजे साम्हूं मौजूदु आहिनि। सुभान अल्लाह। बल्कि मां सिर्फ़ु हिकु ॿ आयतूं हिते कोड कंदुसि। अल्लाह तबारक व तआला कूड़ ऐं हिदायत खे हिकिड़ी आयत करीमा में बयानु फ़रमायो ऐं ईअं फ़रमायो, इन्नल्लाह, बेशक अल्लाह तबारक व तआला ला यहदी, हिदायत न फ़रमाईंदो आहे उन शख़्स खे मन हुआ मुसरिफ़ुन कज़ाबुन, इसराफ़ वारे खे ऐं कूड़ ॻाल्हाइण वारे खे। यानी कूड़ ॻाल्हाइण वारो जेको आहे उनखे अल्लाह तबारक व तआला जी हिदायत नथी मिली सघे। ही मां नथो चवां, ही को मौलवी या मुफ़्ती नथो चवे, बल्कि ही अल्लाह तबारक व तआला जे क़ुरान जो फ़ैसिलो आहे। यानी केतिरा हू रोज़ा रखे, हू नमाज़ूं अदा करे, उमरा करे, हज अदा करे, पर जेसीं ताईं कूड़ नथो छॾे तेसीं ताईं उनखे हिदायत नसीब कोन थींदी, हिदायत कोन मिलंदी। ॿिए नंबर ते अल्लाह सुब्हानो व तआला कूड़ जे मुक़ाबले में जेको सच ॻाल्हाए थो, जेको सचाई जो रस्तो अख़्तियार करे थो, उन जे मुतालिक़ इरशाद फ़रमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह, ए ईमान वारो अल्लाह ताला खां डिॼंदा रहो, वकूनू मअस-सादिक़ीन, ऐं सचनि जी सुहबत अख़्तियार कयो। अल्लाह तबारक व तआला इहो न फ़रमायो नमाज़िन जी सोहबत अख़्तियार कयो, रोज़ेदारनि जी सोहबत अख़्तियार करियो, तव्हां उम्रे ऐं हज हाजिन जी सोहबत न, बल्कि जेके सचा आहिनि अल्लाह ताला जा बाना उन्हनि जी सोहबत अख़्तियार करियो। जॾहिं इंसान जे वजूद में सचाई अची वञे थी ऐं कूड़ खां इंसान पासो करे थो त अल्लाह तबारक व तआला जी हिदायत बि उन ई शख़्स खे हासिल थिए थी। ऐं नमाज जो नूर, रोज़े जो नूर, उम्रे ऐं हज जो नूर, जिहाद फी सबीलिल्लाह जो नूर उन शख़्स खे हासिल थिए थो जेको सचाई वारे रास्ते खे अख़्तियार करे थो। प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां कंहिं पुछियो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा मोमिन बुज़दिल थी सघे थो? साईं जन फरमायो, हा, मोमिन बुज़दिल थी सघे थो, इहा उन में माना पैदा थी सघे थी शइ। या रसूलल्लाह, छा मोमिन बख़ील थी सघे थो? फरमाया, हा, मोमिन बख़ील बि थी सघे थो। वरी आख़िर में पुछूं, या रसूलल्लाह, छा मोमिन कूड़ो थी सघे थो? हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, न, मोमिन कॾहिं बि कूड़ो नथो थी सघे। यानी ॿियूं बुरायूं हुन में अची सघनि थियूं,
पर इहो कूड़ वारो जेको उनसर आहे इहो मोमिन में कोन्हे। कोन थो थी सघे। ॿी टीं हदीस में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन इरशाद फरमायो आयतुल मुनाफ़िक़ खलासुन, टे निशानियूं आहिनि मुनाफ़िक में ही टे निशानियूं मौजूदु हूंदियूं। आयतुल मुनाफ़िक़ सलास, कहिड़ियूं टे निशानियूं? जॾहिं हू वाइदो कंदो वाइदो पूरो न कंदो, इज़ा वादा अख़लफ़, वाइदे ख़िलाफ़ी कंदो, व इज़ा तुमिन ख़ाना, जॾहिं उन वटि को अमानत रखराईंदो त उहो उन अमानत में ख़यानत कंदो। ऐं टे नंबर ते व इज़ा हदस कज़ब, जॾहिं हू ॻाल्हाईंदो त कूड़ ॻाल्हाईंदो। इहे टई निशानियूं मुनाफ़िक जूं आहिनि। ऐं वरी चौथी हदीस में इहो बि लफ़्ज़ आयो, इहो बि ज़िक्र आयो, चौथी निशानी इहा आहे मुनाफ़िक जी, व इज़ा ख़ासम, जॾहिं हू झेड़ो कंदो झगड़ो कंदो त उन में गारियूं ॾींदो, मुग़ल्लज़ात इस्तेमालु कंदो, बुरा ऐं गुथा लफ़्ज़ इस्तेमालु कंदो। यानी इहे टई जेके निशानियूं आहिनि इहे कंहिं मुसलमान जूं कोन्हनि, कंहिं मोमिन जूं कोन्हनि, बल्कि ही मुनाफ़िक जूं निशानियूं आहिनि। ऐं मुनाफ़िक जी सज़ा काफ़िर खां वधीक बदतरीन आहे। हाणे असां बहैसियत मुसलमान, बहैसियत मोमिन असां पंहिंजे अंदर में ॾिसूं, जीअं तव्हां फरमायो पिए त कूड़ जेको आहे उनखे साबित कंदे कंदे अरसो लॻी वेंदो आहे, इन में को शक कोन्हे। पर अॼु असां इहो गौर करियूं त जेको इंसान हिन दुनिया में हाराए थो इहो उनजो इम्तिहान आहे। ऐं आख़िरत में अल्लाह तबारक व तआला उनखे सुरख़ुरूई अता फरमाए थो। ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो अलैका बिस्सिद्क़ि, तव्हांजे मथां लाज़िम आहे तव्हां सच ॻाल्हायो। छो? फ़इन्न सिद्क़ यहदी इलल जन्नति, इहो जेको सच ॻाल्हाइण आहे तव्हांखे जन्नत जो रस्तो ॾेखारे थो ऐं तव्हांखे जन्नत ताईं पहुचाए थो इहो सच ॻाल्हाइण। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाअल्लाह जी माशाअल्लाह। ॾाढो ख़ूबसूरत ज़िक्र, ॾाढी ख़ूबसूरत गुफ़्तगू। नाज़रीन, अल्लामा ताहिरुल ताहिरी साहिब जिन जी ज़ुबानी अव्हां ताईं पहुती सच ऐं कूड़ बाबति वधीक असां पंहिंजे हिन ट्रांसमिशन खे अॻियां वधाईंदासीं, पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। अज़मत रमज़ान सां भरपूर सहकार मौजूदु आहे नेल्सन पैंट्स जो, ऐं नेल्सन पैंट्स आलम यार जो नेशनल पैंट ब्रांड आहे रंग ज़िंदगी जो। गॾो गॾु वाइटल टी जो बि सहकार मौजूदु आहे, वाइटल पियो ज़िंदगी जियो। शॉर्ट कमर्शियल ब्रेक आहे, ऐं ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार चवां थी, अज़मत रमज़ान में ऐं अज़मत रमज़ान सां सहकार मौजूदु आहे नेल्सन पैंट्स जो रंग ज़िंदगी जो। ही 25% एक्स्ट्रा कवरेज ॾींदो आहे, जंहिंसां तव्हां घटि पैंट्स जी मिक़दार में वधीक जाइ खे रंग करे सघंदा आहियो। ऐं नेशनल पैंट ब्रांड आहे नेल्सन पैंट्स। अच्छा जी, उनखां अलावा अज़मत रमज़ान में भरपूर सहकार मौजूदु आहे वाइटल टी जो, वाइटल पियो ज़िंदगी जियो। हिन ट्रांसमिशन जी तरफ़ अॻियां वधूं था। अल्लामा ताहिरुल ताहिरी साहिब सां गॾु मौजूदु आहिनि। अच्छा, अॼु टियों रमज़ान आहे ऐं टें रमज़ान ते बीबी फ़ातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जिन जे विसाल जो बि ॾींहुं आहे। सो अल्लामा साहिब मां चाहींदसि त संदन शख़्सियत ते अव्हां ॻाल्हायो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जी बिल्कुलु, मख़दूम काइनात सय्यद काइनात हज़रत सय्यदतुना फ़ातिमतु ज़हरा सलामुल्लाहि तआला अलैहा रज़ी अल्लाह तआला अन्हा, अॼु संदन जो विसाल मुबारक जो ॾिहाड़ो आहे। अम्मा ख़ातून जन्नत रज़ी अल्लाह तआला अन्हा जी विलादत ऐलान नबूवत जे 5 साल पहिरीं ऐलान नबूवत खां विलादत थी ऐं संदन अमड़ जो नालो हज़रत ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह तआला अन्हा आहे। ऐं विसाल मुबारक 3 रमज़ानुल मुबारक, ये 11 हिजरी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे विसाल मुबारक खां 6 महीननि खां पोइ अव्हांजो 3 रमज़ान मुबारक ते विसाल थियो। जेको नालो असां ॻाल्हि शुरू कयूं था नाले खां, अम्मा ख़ातून जन्नत रज़ी अल्लाह तआला अन्हा जन जो नालो आहे फ़ातिमा। ऐं अरबी में फ़ातिमा इहो लफ़्ज़ वरितो वियो आहे फ़ितम मां, ऐं फ़ा त्वा मीम फ़ितम। इन जी माना हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम कंज़ुल उम्माल जी हिकु हदीस में बयानु फरमायो त इन जो नालो, याने मूं पंहिंजी धीअ जो नालो फ़ातिमा इन जे लाइ रखियो आहे त अल्लाह तबारक व तआला, इन जी माना आहे परे करणु, दूर करणु। अल्लाह तबारक व तआला मुंहिंजी हिन न्याणी खे
दोज़ख जी बाहि खां दूर रखंदो सुभानअल्लाह, ऐं जेको मुंहिंजी हिन न्याणी सां मुहबत रखंदो अलाह उनखे बि बाहि खां दूर हा रखंदो। हा सुभान अल्लाह। ऐं जेको लक़ब आहे संदन बतूल, बतूल जी माना आहे अलहदगी। अलहदगी छाखां अलहदगी? दुनियावी ताल्लुकात ऐं दुनियावी मामलात खां ला ताल्लुकी ऐं अलहदगी। संदन जो मिज़ाज हुयो दुनिया जी ज़रूरियात, दुनिया जी ऐश व इशरत ऐं दुनिया जी जेकी जेके शयूं आहिनि उन्हनि खां बिल्कुलु ला ताल्लुक, मोहबत खां बिल्कुलु ला ताल्लुक हुयूं। ऐं इन ई करे असां अगरि ॾिसूं था त अम्मा ख़ातून जन्नत सलामुल्लाह अलैहा जी उहा अज़ीम हस्ती आहे जंहिंजी तहारत ऐं पाकीज़गी खे क़ुरान मजीद में रब्बे ज़ुल जलाल बयानु फ़रमाए थो, जंहिंजी मुहबत खे रब्बे ज़ुल जलाल क़ुरान मजीद में बयानु फ़रमाए थो। उहा हस्ती जॾहिं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजी बारगाह में हाज़िर थींदियूं हुयूं, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उथी बीही इस्तिक़बाल फ़रमाईंदा हुआ ऐं संदन न्याणीअ खे पंहिंजी जॻह ते वेहारींदा हुया, उन्हनि खे इज़त ॾींदा हुया। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सां एतिरी मुहबत जॾहिं आख़िरी वक़्त में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सां हम कलाम हुयूं, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम गुफ़्तगू जे दौरान फ़रमायो त हीअ असांजी मुलाक़ात आख़िरी आहे ऐं उनखां पोइ शायदि मुलाक़ात न थी सघे। अम्मा रोइणु शुरू कयो, तकलीफ़ थी बाबा जे विछोड़े जो ॿुधी। ज़ाहिर आहे धीउ खे न्याणी खे ॾुख पहुचंदो आहे, तकलीफ़ में मुब्तला थियूं। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उन ई लम्हे फ़रमायो फ़ातिमा मुंहिंजे वञण खां पोइ मुंहिंजे घर वारनि मंझां जेको सभ खां पहिरीं अची मूंसां गॾु थींदो, मूंसां मुलाक़ात कंदो, उहो ॿियो को न हूंदो, उहा बि तूं हूंदी। हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह तआला अन्हा इन मौक़े खे ॾिसी रहियूं हुयूं परे खां। हिकदमि रोईंदे रोईंदे हुननि मुस्कुरायो त हुज़ूर जन जे विसाल खां पोइ पुछियऊं, मां तोखे पंहिंजो माउ जो हक़ ॾेई तोखां पुछां थी त उहा कहिड़ी ॻाल्हि हुई, रोईंदे रोईंदे तव्हां अचानक मुस्कुरायो? अम्मा फ़रमायो त मूंखे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम इहो फ़रमायो त मुंहिंजे घर वारनि मां सभिनी खां पहिरीं जेका मूंसां मिलंदी उहा ॿी का हस्ती न, उहा मुंहिंजी न्याणी फ़ातिमा। पूरी राति इबादत गुज़ार इबादत कंदियूं हुयूं। हज़रत इमाम हसन मुजतबा रज़ी अल्लाह तआला अन्हु फ़रमाइनि था, मूं ॾिठो मुंहिंजी अम्मा पूरी राति महराब में यानी घर में बीही करे, जेका नमाज़ पढ़ण वारी जॻह आहे, सॼी राति बीही क़याम कंदियूं हुयूं ऐं इबादत में मसरूफ़ हूंदियूं हुयूं, सजदो तवील कंदियूं हुयूं, एसी ताईं इबादत कंदियूं हुयूं जो फजर जो वक़्तु थी वेंदो हो। वरी फजर खां पोइ बि फजर जी नमाज़ ताईं इबादत में, वरी फजर जी नमाज़ खां पोइ वरी तस्बीहात में, ज़िक्र अज़कार में। इते मां असांजूं जेके बि भेनरूं, असांजूं माइरूं हीअ ॻाल्हि असांजूं हिन कचहरी में शामिल आहिनि, उन्हनि खे बि गुज़ारिश कंदुसि हिकु भेरे अम्मा ख़ातून जन्नत खे दुनियावी जेके ज़रूरियात उहे लाहिक़ थियूं। घर में फ़ाका कशी जी ज़िंदगी आहे, खाइण पीअण जे लाइ कोन्हे, बचड़नि जे खाइण पीअण जे लाइ कोन्हे, मुड़ुस जे खाइण पचाइण जे लाइ कुझु कोन्हे, ऐं मजबूर थी पंहिंजे बाबा साईं इमामुल अंबिया हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में हाज़िर थियूं। जॾहिं हाज़िर थियूं ऐं ॿुधायूं असांजे घर जो हीअ हाल आहे, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जवाब में फ़रमायो, फ़ातिमा अगरि तूं चाहीं त मां तोखे चंद ॿकरियूं ॾियां, तूं विकाहे वञ, या इन जे मुक़ाबले में मां तोखे अल्लाह तबारक व तआला जा कुझु नाला, सुहिणा पाकीज़ा नाला ॿुधायां, तूं उन जो विर्द करीं। इन जे मुक़ाबले में तोखे छा खपे, ॿिन्ही में तोखे अख़्तियार आहे। अम्मा ख़ातून जन्नत बुख जे बावजूदु, उन जे बावजूदु, घर में ज़रूरियात ज़िंदगी जूं शयूं न हुजण जे बावजूदु ॿकरियुनि जी घुर न कई, माल जी घुर न कई, बल्कि अर्ज़ु कयूं बाबा मूंखे अल्लाह सुब्हानो व तआला जा उहे पाक नाला ॿुधायो, मां उनखे पंहिंजे विर्द ऐं वज़ीफ़े में शामिल करे सघां। इन जे करे अव्हां जो इहो लक़ब आहे सय्यदा आबिदा ज़ाहिदा ताहिरा, यानी ख़ातून जन्नत की अज़मत पे लाखों सलाम। यानी उहा हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी न्याणी जेका पूरी दुनिया जे लाइ, सभिनी मुसलमाननि जे लाइ क़यामत ताईं, यानी कि बिला तफ़रीक़ मज़हब, बिला तफ़रीक़ मसलक, सभिनी जे लाइ अगरि रोल मॉडल
का बेशक, ज़ात ऐं बेशक। शख़्सियत आहे बेशक। उहा अम्मा ख़ातून जन्नत बीवी फ़ातिमतु ज़हरा सलामुल्लाहि ताला अलैहा व रदियल्लाहु ताला अन्हा जी आहे। सुभान अल्लाह, माशाल्लाह जी, माशाल्लाह, ॾाढो ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में ॾाढो सुहिणे अंदाज़ में अवां बयानु फरमायो आहे। अच्छा जी अलामा साहब, असां दुआ जे बाबति डिस्कस करे चुका आहियूं ऐं ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में इन ॻाल्हि खे सम्झी बि चुका आहियूं त दुआ केतिरी न ख़ूबसूरत इबादत आहे, उनखे इबादत कंसीडर कयो वञे थो, दुआ इबादत जो मग़ज़ आहे। अच्छा, दुआ त घुरी वञे थी, असां कॉन्शियसली और अनकॉन्शियसली बि कुझु शयूं, कुझु जुमिला असांजी ज़ुबान ते हूंदा आहिनि ऐं असां उहा दुआ घुरी रहिया हूंदा आहियूं। आया असां इबादत में हुजूं, असां किथे सफ़र में हुजूं, कंहिं कम में हुजूं, पर कुझु अनकॉन्शियसली माइंड में शयूं हली रहियूं हूंदियूं आहिनि त उहे ज़ुबान ते हली रहियूं हूंदियूं आहिनि। इंसानु गुफ़्तगू पंहिंजे रब सां ई करे रहियो हूंदो आहे। जेका दुआ घुरी रहियो आहे इंसानु, उन ते उनजो यकीन केतिरो पुख़्तो हुअणु खपे त ठीकु आहे, हीअ दुआ असां घुरी रहिया आहियूं ऐं ईअं असांजो डायरेक्ट हीअ जेको कॉन्टेक्ट आहे, डायरेक्ट जेका कनेक्टिविटी आहे असांजे रब सां आहे, इहा दुआ क़बूल थियणी आहे। जी, मां इन बाबति पंहिंजे इल्म में इज़ाफ़ो करणु चाहींदमि। अगरि मां हिते पंहिंजे अल्फाज़ में अगरि कुझु चवां जी, त उन में घटिताई थी सघे थी, पर मां इन शइ खे अल्लाह तबारक व ताला जे क़ुरान मजीद जे उन अल्फाज़ सां डिफाइन कयां। अल्लाह तबारक व ताला पंहिंजे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे इरशाद फरमायो, ए मुंहिंजा महबूब, व इज़ा सअलक इबादी अन्नी, जॾहिं मुंहिंजा बाना मुंहिंजे मुतालिक़ तव्हां खां पुछनि त उन्हनि खे ॿुधायो, फ इन्नी क़रीब, मां उन्हनि जे बिल्कुलु वेझो आहियां। सुभान अल्लाह। उजीब, मां जवाबु ॾींदो आहियां। आहा। इज़ा दावत दाए, जॾहिं हू मूंखे पुकारीनि था, मूंखां दुआ घुरनि था, ऐं उन्हनि जी दुआउनि जो मां उन्हनि खे जवाब बि ॾींदो आहियां। सुभान अल्लाह, बेशक। असां नथा ॿुधी सघूं, काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि जेके हक़ीक़त में मौजूदु हूंदियूं आहिनि पर असांखे नज़र नथियूं अचनि। असांजे दरमियान ऐं उन जे दरमियान अलाह ताला पर्दो रखियो आहे। कहिड़ियूं अहिड़ियूं शयूं फ़िज़ा में मौजूदु आहिनि, असांजे खाधे में मौजूदु आहिनि, असांजे स्किन जे मथां मौजूदु आहिनि। उहो पर्दो आहे, अगरि पर्दो न हुजे त बिल्कुलु निज़ाम हिकिड़ो धरम भरम थी वञे। बिल्कुलु, बेशक, बेशक। अहिड़े ई नमूने इहो गुनाहनि जो पर्दो जॾहिं असांजे कननि जे मथां ॼमी वञे थो त पोइ उन्हनि गुनाहनि जे करे असां उहा रब्बे करीम जो जेको आवाज़ु आहे, उन जी जेका सदा आहे, उन जो जेको जवाबु आहे, असां उहो ॿुधी नथा सघूं। ऐं दुआ उहो हथियार आहे ऐं दुआ में इहो फ़लसफ़ो अल्लाह तबारक व ताला रखियो आहे। असां को बि मुस्लमान जॾहिं को बि कमु शुरू कंदो, का बि इबादत शुरू कंदो, ख़तमु कंदो, उनखे इब्तिदा ऐं आख़िर दुआ सां करणी आहे। सही, सही। असां नमाज़ पढ़ूं था, दुआ इब्तिदा दुआ सां, वुज़ू कयूं था, दुआ इब्तिदा दुआ सां, असां मानी खाऊं था, उन जी इब्तिदा दुआ सां, मानी जो इख़्तिताम करियूं था दुआ सां, असां सुम्हूं था, सुम्हण जो मरहलो शुरू थिए थो दुआ सां, वरी जॾहिं उथूं था यानी निंड ख़तमु थिए थी दुआ सां, वरी जॾहिं सुबुह जो पहर शुरू थिए थो सिज उभरण खां पहिरीं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम चंद दुआऊं सेखारियूं आहिनि। जेको बानो सुबुह जो उहो दुआऊं पढ़े, शाम ताईं शयातीन, जिन्नात ऐं मूज़ी अमराज़ ऐं हादसात खां महफ़ूज़ थी वञे थो। वरी सिज लहण खां पोइ वरी दुआ, ऐं जॾहिं उहो दुआ घुरे थो त वरी सुबुह ताईं उहो सभिनी शयुनि खां महफ़ूज़ थी वञे थो। यानी इंसान जी ज़िंदगी में, मुस्लमान जी ज़िंदगी में हर क़दम ते, हर अमल खां पहिरीं ऐं हर अमल खां पोइ अल्लाह तबारक व तआला दुआ जो सिलसिलो रखियो आहे। असां नमाज़ शुरू कयूं था, सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिका, इहा दुआ पढ़ूं था। वरी जॾहिं नमाज़ ख़तमु करियूं था, असां वरी दुआ पढ़ूं था, रब्बि जअलनी मुक़ीमस्सलात, रब्बना आतिना फ़िद दुनिया हसना व फ़िल आख़िरति हसना। त इंसान जी इब्तिदा बि दुआ सां ऐं उन जो इख़्तिताम बि दुआ सां। सुभान अल्लाह जी, इन सां ई कामयाबी मिले थी। माशाअल्लाह जी, माशाअल्लाह। ज़िंदगी जो सॼो जेको महवर आहे उहो दुआ खां शुरू आहे, दुआ ते ख़तमु आहे, ईअं चवणु को वधाउ कोन हूंदो। अच्छा जी अलामा साहब, मां इलाही शुक्रगुज़ार आहियां, इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां पंहिंजी समूरी टीम सां गॾोगॾु त अव्हां जेको आहे सो सां एतिरो माशाअल्लाह सां सुठे अंदाज़ में साथ निभाईंदा आहियो। ऐं अव्हां जो हीउ जेको लास्ट वारो डिस्कशन हुयो उहो मां सम्झां थी ॾाढो ख़ूबसूरत ऐं सुहिणे अंदाज़ में एज़ अ मैसेज असांजे तमामु व्यूअर्स ताईं पहुतो आहे। पर सिर्फ़ु लास्ट वारो न, पूरो जो पूरो जेको बि डिस्कशन रहियो आहे, जेकॾहिं असां हुनखे एज़ अ मैसेज खणूं त हीउ प्रोग्राम एज़ अ मैसेज असांजे लाइ ॾाढो बहितरीनु साबित रहंदो। अव्हां महिमान बणिया नेल्सन पेंट्स जा
महिरबानी अवां वक़्तु ॾिनो अॼु जी इन ट्रांसमिशन में ऐं उमेदु रखूं था त अॻियां बि अव्हां जो साथ असां सां भरपूर रहंदो जी इंशाअल्लाह। अच्छा जी असां सां गॾु मौजूदु रहियो अब्दुर्रहमान मां थैंकफुल आहियां तव्हां आया असांजे प्रोग्राम में अदा ऐं माशाल्लाह सुठो आवाज़ु आहे। तव्हां बि महिमान बणिया नेल्सन पेंट्स जा ऐं ही गिफ्ट हैम्पर अव्हां सां गॾु वेंदो। उनखां बाद में असां सां अब्बास अली क़ादरी गॾु रहियो जंहिंजो पिणु आवाज़ु ॾाढो सुठो आहे। थैंक यू अदा तव्हां प्रोग्राम में मौजूदु रहिया। ही नेल्सन पेंट्स जो गिफ्ट हैम्पर अव्हां सां गॾु वेंदो ऐं लास्ट में जी रहमत अली असां सां गॾु मौजूदु रहियूं। थैंक यू रहमत, आप प्रोग्राम में तशरीफ़ फरमा हुई और आप अपनी प्रैक्टिस जारी रखिए। इंशाल्लाह आप बहुत अच्छी नात ख्वां बनेंगी। आप भी मेहमान बनीजिए। नेल्सन पेंट्स की और ये गिफ्ट हैम्पर आपके साथ जाएगा। तमाम मेहमाननि जी ऐं शुक्रगुज़ार आहियां, पंहिंजी इंटायर टीम जी मां शुक्रगुज़ार आहियां। हीअ ट्रांसमिशन लाइव अव्हां ताईं अॼु 3 रोज़े ते पहुती ऐं इंशाल्लाह सुभाणे बि पंहिंजो साथ हूंदो ऐं हीअ साथ पंहिंजो इंशाल्लाह पूरो रमज़ान रहंदो। नाज़रीन हींअर मूंखे ॾींदव इजाज़त, मुंहिंजी इंटायर टीम खे ॾींदव इजाज़त। पंहिंजी दुआउनि में भरपूर असांखे यादि रखिजो। अव्हां जी दुआउनि जा असां तलबगार आहियूं, असां नाचीज़ आहियूं, असांजी घटि इंफॉर्मेशन आहे पर जहिड़ो हाल हुयो उन समय ते असां अव्हां वटि हाज़िर आहियूं। सो हींअर मूंखे ॾींदव इजाज़त, पंहिंजी दुआउनि में भरपूर रखंदो यादि। अल्लाह निगहबान।